तव्हांजो साथ असांजो अभिमान आहे। तव्हां सभिनी दर्शकनि जे अचण जे करे वधियो असांजो मान आहे। जी हाँ दोस्तों, मां तव्हां सभिनी नाज़रीन जो निखिल रमन राजपाल असांजे हिन शो में तहे दिल सां स्वागत थो कयां पियो। अॼु जो असांजो ही शो तव्हांजे साम्हूं पेश थी रहियो आहे NCPSL मतलब त नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज, राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद ऐं सिंधु सखा संगम जे गॾियल सहकार सां। ऐं असांजे अॼु जे हिन शो जो नालो आहे उस्ताद सिंधी रंगमंच जा। उस्ताद सिंधी रंगमंच जा। दोस्तों, NCPSL मतलब त नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज, जंहिंखे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे नाले सां बि सुञातो वेंदो आहे। इहा संस्था केतिरे ई वक़्त खां सिंधी कला, सिंधी साहित्य ऐं सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ केतिरा ई कार्य कंदी रहंदी आहे। कीअं नवां कलाकार सिंधी रंगमंच ते अचनि, कीअं सिंधी ॿोलीअ जो वाधारो थिए, कहिड़नि नयुनि तकनीकुनि सां असीं अॼु जे माहौल में सिंधी ॿोलीअ खे वधाए सघूं था ऐं नई पीढ़ीअ ताईं पहुचाए सघूं था, अहिड़ा केतिरा ई कार्य NCPSL हमेशह कंदी रहंदी आहे ऐं अॻिते बि कंदी रहंदी। अचो त ॾिसूं था NCPSL जो कुल गीत। सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए अमर रहे। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम फले फूले। सिंधी भाषा साहित्य जो प्रचार थिए। साहित्यकारन जो गो सत्कार थिए। नई पीढ़ीअ जा सिंधी जुआन तरक्की कन। पंहिंजी कौम ऐं देश जो नालो रोशन कन। सिंधियुनि जा सुंदर सपना साकार थियनि। सिंधु घाटीअ जा वारिस बेदार थियनि। रोशन आईंदे जी पीड़ पकी रखजे। हर सिंधी तालीम वठी लाइक बणजे। सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए अमर रहे। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम फले फूले। अमर रहे, अमर रहे। सिंधी भाषा अमर रहे, अमर रहे, अमर रहे। विकास परिषद अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। तो दोस्तों, ही हो NCPSL जो कुल गीत, जंहिंमां केतिरो न साफ़ झलकी रहियो हो त हीअ संस्था सिंधी ॿोली ऐं उन जे विकास वाधारे लाइ कहिड़ीअ तरह जतन करे रही आहे। NCPSL सां गॾु बांह ॿेली करे ही प्रोग्राम तव्हांजे साम्हूं पेश करे रही आहे ॿी संस्था, जंहिंजो नालो आहे सिंधु सखा संगम। इहो सिंधु सखा संगम असांजे उल्हासनगर मिठड़े सिंधु नगर जी संस्था आहे, जेका 2008 खां वठी सिंधी रंगमंच ते पंहिंजे कला जो जौहर ॾेखारे रही आहे। न सिर्फ़ सिंधी रंगमंच ते, पर अॼु हिन डिजिटल प्लेटफॉर्म ते, फेसबुक ते या यूट्यूब पेज ते पिण पंहिंजा केतिरा ई क़िस्म प्रोग्राम पेश कंदी रहंदी आहे। दोस्तों, ईअं त असांजो सिंधु सखा संगम परिवार चङो वॾो आहे। केतिरा ई आर्टिस्ट, केतिरा ई कलाकार हिन परिवार जा भाती आहे। पर ही प्रोग्राम तव्हांजे लाइ जेका टीम ही पेश करे रही आहे, उहा असांजे कलाकारनि जी हिकु सिलेक्टेड टीम आहे। अचो त सिंधु सखा संगम जे उन टेक्निकल टीम सां गॾिजूं।
तो दोस्तों ही हुई सिंधु सखा संगम जी टीम जेका तव्हांजे साम्हूं ही प्रोग्राम पेश करण लाइ पंहिंजूं शेवाऊं मैसर करे रही आहे। दोस्तों हाणे अचूं था त असांजे हिन प्रोग्राम जो जेको बुनियाद आहे, दोस्तों मां हुजां या को बि सिंधी कलाकार हुजे, अॼु जेको बि सिंधी कलाकार सिंधी रंगमंच ते पंहिंजो को न को इस्म जॾहिं पेश कंदो आहे त उन इस्म जे पुठियां उन कलाकार जी महिनत त हूंदी ई आहे, पर उन खां वधीक हिकु जेका अहम ॻाल्हि हूंदी आहे उहा हूंदी आहे उन कलाकार जे कंहिं न कंहिं उस्ताद जे आशीर्वाद जी, उन्हनि जे आसीस जी, कंहिं न कंहिं उस्ताद जी उन कलाकार मथां कयल महिनत जी। दोस्तों कलाकार जेको हूंदो आहे हिकु कची मिट्टी हूंदी आहे, हिकु कची मिट्टीअ जो घड़ो हूंदो आहे जंहिंखे हिकु उस्ताद ठोके करे छेड़ी हथोड़े सां मार ॾेई करे उनखे हिकु पके घड़े जे रूप में पेश कंदो आहे ऐं संवारींदो आहे। त दोस्तों अहिड़नि ई उस्तादनि खे असांजे हिन शो उस्ताद सिंधी रंगमंच जा हिन शो में उन्हनि खे यादि कंदासीं ऐं पंहिंजी भावभीनी श्रद्धांजलि उन्हनि जे लाइ ॾींदासीं। अचो त ॾिसूं था पिया असांजे हिन शो उस्ताद सिंधी रंगमंच जा हिकु प्रोमो। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद ऐं सिंधु सखा संगम पेश करे रहिया आहिनि लाइव स्ट्रीम शो उस्ताद सिंधी रंगमंच जा। SP मेघाणी सिंधी रंगमंच जो जन्म दाता, रमेश ॼानाणी सिंधी रंगमंच जो विद्या मंदर, सुंदर बुटाणी सिंधी रंगमंच जो भीष्म पितामह, जीवन गुरसहाणी सिंधी रंगमंच जा रचेता, मदन जुमाणी सिंधी रंगमंच जो महारथी, जसवंत कुमार मनसुखाणी सिंधी रंगमंच जो हरफन मौला, रमन राजपाल सिंधी रंगमंच जो सम्राट। अचो त हिननि उस्तादनि खे यादि कंदे हिननि जे जीवन ते रोशनी विझूं। 7 सितंबर खां सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधु सखा संगम YouTube चैनल ऐं सिंधु सखा संगम Facebook पेज ते। सपोर्टेड बाय मूरिज मंगनाणी फाउंडेशन ऐं सहयोग फाउंडेशन। त दोस्तों ही हो असांजे हिन शो जो प्रोमो। ऐं जीअं त तव्हां ॾिठो हिन शो में असीं अहिड़नि 7 उस्तादनि खे पंहिंजी हिकु मां चवंदुमि भावभीनी श्रद्धांजलि ॾींदासीं या यादि कंदासीं। अॼु जे असांजे हिन एपिसोड में असां जंहिं उस्ताद खे यादि कंदासीं उन्हनि जो नालो आहे दादा SP मेघाणी। ईअं त दादा कंहिं इंट्रोडक्शन जा सुञाणप जा मुहताज कोन आहिनि, पर नई टीही जेका अॼु असांखे हिन माध्यम जे ज़रिए ॾिसी रही आहे त उन्हनि खे मां ॿुधाइण चाहींदुमि त दादा जो सॼो नालो हूंदो हो शोभराज परसराम मेघाणी। दादा SP मेघाणीअ 1960 में पंहिंजी संस्था सिंधु कला मंदिर नाले सां बिरपा कई ऐं इहो सिंधु कला मंदिर सिंधी साहित्य में सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ रंगमंच ते केतिरा ई क़िस्मे इस्म कंदो रहियो। ख़ासि करे दादा जो जेको हिकु मां चवंदुमि हिकु रुचि हूंदी हुई उहा हूंदी हुई सिंधी नाटकनि। त दादा केतिरा ई यादगार सिंधी नाटक कया आहिनि ऐं मां इहा तव्हांखे ॻाल्हि ॿुधाइण में हिकु ख़ुशी थो महसूसु कयां पियो, हिकु फ़ख़ुरु थो महसूसु कयां त सिंधु कला मंदिर हिकु अहिड़ी संस्था आहे जेका 1960 खां वठी बिरपा कई वई ऐं ही मुंहिंजे हिसाब सां असांजे सॼे भारत वर्ष में हिकु इकलौतो ग्रुप हूंदो, हिकु इकलौती संस्था हूंदी जंहिं 50 सालनि खां बि वधीक सिंधी रंगमंच खे पंहिंजूं शेवाऊं ॾिनियूं आहिनि। हिन संस्था सिंधु कला मंदिर जेका दादा SP मेघाणी बिरपा कई हुई, प्रकाश मोती ऐं बुॾो आडवाणी इन्हनि सां गॾु हूंदा हुआ। इहे 2 ख़ासि शख़्सियतूं हुननि सां गॾु हुयूं इहो बिरपा थियण वक़्तु ऐं इन्हनि टिनी मिली करे हिन संस्था जो पायो विधो। हिन संस्था सिंधु कला मंदिर केतिरा ई बहितरीन नाटक पेश कया ऐं केतिरनि ई नाटकनि त गोल्डन जुबली शोज़ पिणु कया। उन्हनि मां के जेके उन्हनि जा यादगार नाटक आहिनि उहे आहिनि अंडर सेक्रेटरी, जेको सिंधु कला मंदिर जो पहिरियों नाटक हो। अंडर सेक्रेटरी हिकु हिंदी नाटक हो जंहिंजो सिंधीअ में तर्जुमो करे दादा SP मेघाणी ऐं उन्हनि जे साथियुनि सिंधु कला मंदिर जे बैनर हेठि सिंधी रंगमंच ते आंदो ऐं इन शो जा 50 खां बि वधीक नाटक। ॿियो दादा जो नाटक आहे यादि कंदा।
ही दोस्तों जहिड़ो त हिन नाटक जो नालो आहे, यादि कंदा अहिड़ो ई यादगार नाटक। हिन नाटक जा अॼु ताईं सॼे भारत वर्ष में, मां चवंदुमि सॼी दुनिया में, दुबईअ में बि हिननि केतिरा ई शोस कया। सॼे भारत वर्ष में देश विदेश में यादि कंदा जा घटि में घटि 200 शोस थी चुका आहिनि। ऐं ॿियो हिन जो नाटक आहे ऑल द बेस्ट, जंहिं पिण पंहिंजा गोल्डन जुबली शोज मनाया आहिनि। अहिड़ा ॿिया केतिरा ई नाटक आहिनि जेके दादा जे रहबरीअ हेठि पेश कया विया ऐं खेनि सिंधी रंगमंच ते काफ़ी कामयाबी पिण हासिल। अचो त ॾिसूं था अॼु असांजे दादा SP मेंघाणीअ जो वीडियो। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद ऐं सिंधु सखा संगम पेश करे रहिया आहिनि लाइव स्ट्रीम शो उस्ताद सिंधी रंगमंच जा। SP मेंघाणी सिंधी रंगमंच जो जन्मदाता। अचो त हिन उस्ताद खे यादि कंदे हिन जे जीवन ते रोशनी विझूं। 7 सेप्टेम्बर 2020 सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधु सखा संगम YouTube चैनल ऐं Facebook पेज ते। सपोर्टेड बाय मूरिज मंगनाणी फाउंडेशन ऐं सहयोग फाउंडेशन। त नाज़रीन, सभ खां पहिरीं मां तव्हांखे हिकु अर्ज़ु कंदुसि त तव्हीं ही शो हाणे सिंधु सखा संगम फेसबुक पेज ते ऐं सिंधु सखा संगम यूट्यूब चैनल ते ॾिसी रहिया आहियो त फटाफट वधीक देर न कंदे असांजे फेसबुक पेज सिंधु सखा संगम फेसबुक पेज खे फॉलो कंदा ऐं सिंधु सखा संगम यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं असांजा ईंदड़ जेके ॿिया एपिसोड्स आहिनि ॿियनि उस्तादनि खे जॾहिं असीं श्रद्धांजलि ॾींदासीं त उन्हनि वीडियोस खे पिण तव्हां ॾिसी सघो। ऐं असांजा ॿिया बि जेके इस्म ऑलरेडी असांजे चैनल ऐं पेज ते अपलोडेड आहिनि उन्हनि जो बि मज़ो माणे सघो। त वधीक देर न कंदे मां तव्हां सभिनी जे साम्हूं पहिरीं त असांजे सभिनी मुअज़्ज़िज़ महिमाननि जो सत्कार करणु चाहींदुमि। मां हिकु हिकु करे उन्हनि खे तव्हांजे साम्हूं हाणे पेश कंदुमि त जेके मुअज़्ज़िज़ महिमान अॼु असांजे हिन प्रोग्राम में असां सां गॾु थिया आहिनि उन्हनि जो नालो आहे डॉक्टर प्रताप पिंजाणी। दोस्तों ही जेके बि शख्सियतूं, जय झूलेलाल सर। दोस्तों जेके बि शख्सियतूं मां हाणे तव्हांजे अॻियां घुराईंदुमि उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां असांजे अॼु सिंधी समाज में हिकु ऊचो पद माणे रहिया आहिनि। उन्हनि जी मां तव्हांखे वधीक ॼाण मां जॾहिं उन्हनि खे हिकु हिकु करे तव्हांजे साम्हूं घुराईंदुमि तंहिं महिल ॾींदो वेंदुमि। मां पहिरीं सभ खां पहिरीं सभिनी जो सत्कार करे वठां। ॿिया जेके असां सां अॼु जुड़ंदा उहे आहिनि श्री शंकर लालवानी जी, जेके इंदौर जा MP आहिनि। उहे कंहिं टेक्निकल रीज़न जे करे अञा ताईं असां सां जुड़ी न सघिया आहिनि, उहे थोरे ई वक़्त में असां सां जुड़ंदा। नेक्स्ट जेके असांजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो नालो आहे डॉक्टर राम जवारानी जी। जय झूलेलाल सर। जय झूलेलाल सर। उन खां पोइ जेके असां सां गॾु महिमान जुड़ंदा उन्हनि जो नालो आहे डॉक्टर राम बख्शानी जी। उहे बि कंहिं तकनीकी रीज़न जे करे अञा ताईं असां सां न जुड़ी सघिया आहिनि, जल्द असां सां जुड़ी वेंदा। उन खां पोइ जेके असां सां जुड़ंदा उन्हनि जो नालो आहे राज मेंघानी सर। जय झूलेलाल। जय झूलेलाल सर। उन खां पोइ मां कोठ ॾींदुसि श्री श्रीचंद माखीजा जी खे। उहे बि कंहिं टेक्निकल रीज़न जे करे न जुड़ी सघिया आहिनि, मां माफ़ी चाहींदुसि सभिनी खां। उन खां पोइ असां सां जुड़ंदा श्री कुमार खिलवानी जी। जय झूलेलाल सर। उन खां पोइ असां सां गॾु थिया आहिनि श्री रवि आडवानी जी। जय झूलेलाल सर। जय झूलेलाल दादा। बिल्कुलु मां तव्हां सां जुड़ियल आहियां जी। ऐं इन्हनि सभिनी मुअज़्ज़िज़ महिमाननि सां गॾु ॿिया जुड़ियल आहिनि असां सां गॾु श्री चंद्र हरदासी। उहे बि कंहिं न कंहिं टेक्निकल रीज़न जे करे असां सां न जुड़िया आहिनि। त जेके बि असां सां गॾु महिमान जुड़िया आहिनि या अॻिते हली जुड़ंदा, मां उन्हनि सभिनी जो असांजे हिन शो में स्वागत थो कयां पियो। ऐं मां तव्हां सभिनी जो थोराए थो आहियां जो तव्हीं पंहिंजो क़ीमती वक़्त मां कुझु पल कढी करे असां सां जुड़िया आहियो ऐं असांजे हिन शो में साथ ॾेई रहिया आहियो। जय झूलेलाल। त दोस्तों हाणे सभ खां पहिरीं मां तव्हांजे साम्हूं जिन खे कोठ ॾींदुमि उहे आहिनि डॉक्टर प्रताप पिंजाणी जी। नमस्ते। जय झूलेलाल। दोस्तों मां तव्हां सभिनी खे ॿुधाए छॾियां त डॉक्टर पिंजाणी जी जेके आहिनि उहे नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज संस्था जा डायरेक्टर आहिनि ऐं इन संस्था खे
एतिरे क़दुरु एतिरो सुठे नमूने हलाए रहिया आहिनि जो अॼु असांजे सिंधी साहित्य ऐं सिंधी मां चवंदुमि रंगमंच खे सिंधी कलाकारनि खे हिकु ऊचो घाट नसीब थियो आहे। त हुनजो जेकॾहिं को श्रेय वञे थो त उहो डॉक्टर प्रताप पिंजाणी जी वटि वञे थो पियो। डॉक्टर साहब, मां तव्हांखे अर्ज़ु कंदुमि त असांजे दर्शकनि खे ॿ अखर ॿुधायो जीअं उहे सिंधी ॿोलीअ लाइ कीअं उन्हनि जो चाह वधंदो। महिरबानी निखिल जी। सभिनि खां पहिरीं जेके बि इन कार्यक्रम में जेके मुंहिंजा व्यूअर्स आहिनि ऐं हिन कार्यक्रम में जेके मुंहिंजा गेस्ट आहिनि उन्हनि जो मां दिलि जी गहराइयुनि सां राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे तरफ़ां दिली आज़ियां थो कयां। ऐं उनखां पोइ मां सिंधू सखा संगम खे वाधायूं ॾींदुमि कि ही प्रोग्राम तव्हां पंहिंजे प्रपोज़ल में मूं वटि खणी आया हुआ ऐं मूंखे तमामु ख़ुशी थी। ऐं जेको मुंहिंजो पर्पज़ आहे कि मां चाहियां थो कि जेके बि डिग्निटरीज़ आहिनि जिन जो सिंधी भाषा लाइ, सिंधी कल्चर में, सिंधी रंगमंच में, थिएटर में जेको बि कॉन्ट्रीब्यूशन आहे, जिन सिंधी समाज खे काफ़ी कुझु ॾिनो आहे, त असांजो इहो फ़र्ज़ु आहे कि असां उन्हनि खे ट्रिब्यूट कयूं ऐं अहिड़नि डिग्निटरीज़ खे, अहिड़ो जिन जो कॉन्ट्रीब्यूशन आहे, उन्हनि खे पब्लिक प्लेटफॉर्म में, पब्लिक डोमेन में खणी अचूं, ताकि असांजी जेका सिंधी नई टही आहे, असांजी नई जेका पीढ़ी आहे, उनखे उनजी नई ॼाण मिले ऐं उन्हनि खे प्राउड फील थिए। छाकाणि त असांजे सिंधी ॿारनि खे लॻे थो कि शायदि असां वटि कुझु आहे कान जेको असां पब्लिक डोमेन में ॾेखारे सघूं। त हिन प्रोग्रामनि जे थ्रू जेको आहे हाणे असांखे पतो लॻे थो कि SP मेघनानी साहब जो ही कॉन्ट्रीब्यूशन हो थिएटर ते, हेॾियूं सुठियूं सुठियूं उन्हनि जेको आहे रंगमंच ते प्रोग्राम्स ॾिना जेको आहे, त मुंहिंजे लाइ बि तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, मुंहिंजे लाइ बि शान ऐं प्राउड जी ॻाल्हि आहे कि हेतिरो तमामु सुठो कॉन्ट्रीब्यूशन आहे ऐं असांजा जेके अॼु जा गेस्ट आहिनि उन्हनि जो बि तमामु वधीक उन में कॉन्ट्रीब्यूशन आहे। त मां सिंधू सखा संगम खे, जूलीअ खे, निखिल भाई तव्हांखे ऐं सिंधी सॼे समाज खे मां चाहींदुमि कि मां बेसिकली त सोशलॉजीअ जो माण्हू आहियां, पर भॻवान कहिड़े दृष्टि सां मूंखे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद में मोकिलियो, उहो उन जी ॼाण त भॻवान खे ई आहे। पर मां चाहींदुमि कि जेको सिंधी समाज आहे असांजे हिननि प्रोग्रामनि खे ॾिसी पंहिंजो पाण खे प्राउड फील करे। बसि महिरबानी मुंहिंजी केवल एतिरी रहंदी आहे कि छाकाणि त मां काउंसिल जो डायरेक्टर आहियां, त इन बहाने मुंहिंजो रोल हिकिड़ो कस्टोडियन जो थी सघे थो। ऐं छाकाणि त इहे फंड्स गवर्नमेंट जा फंड्स आहिनि, उहे गवर्नमेंट जा फंड प्रॉपरली यूटिलाइज़ थियनि। त मुंहिंजी ख़ाली हिकु रिक्वेस्ट रहंदी आहे कि जेके बि असांजा जेके NGOs आहिनि, जेके भाउर कुझु सिंधी समाज लाइ कुझु करणु चाहिनि था, उहे बिल्कुलु पंहिंजा प्रपोज़ल असां वटि खणी अचनि। असां जेके उन्हनि खे गाइडलाइंस इशू कयूं था कि ही रूल्स फॉलो करिणो आहे या हिन फॉर्मेट जे थ्रू तव्हांखे प्रपोज़ल मोकिलाइनि, त महिरबानी करे केवल उन्हनि प्रोसीजर्स खे फॉलो कनि, ताकि मुंहिंजी बि पोजीशन सरकार जे साम्हूं सुठी रहे ऐं तव्हांजे कंहिं बि प्रोग्राम में या कंहिं बि कार्यक्रम में जेको प्रपोज़ल आहे उन में को बि प्रकार जो ऑब्जेक्शन न हुए। मूंखे तमामु ख़ुशी थींदी, मां त ख़ुदि ई छाकाणि त मां सिंधी समाज जो आहियां, त मूंखे तमामु सुठो लॻंदो कि अगरि मां सिंधी समाज लाइ हिन मुंहिंजे टेन्योर में कुझु करे वञा, त मुंहिंजे जीवन जी सक्सेस इहा ई आहे। इंसान जी सक्सेस उन जे कर्मनि जे आधार ते ई थींदी आहे। त मां सिंधी समाज खे चवंदुमि कि प्रॉपरली असां रूल्स रेगुलेशन खे फॉलो कयूं ऐं असां नियमनि में अची करे जेतिरा बि प्रोग्राम तव्हांखे लॻनि था, तमामु तव्हां प्रपोज़ल्स खणी अचो ऐं भॻवान जी दया रहंदी। इन कोरोना पीरियड में असां वधीक पब्लिक सां जुड़िया आहियूं ऐं जिन सां असांखे मौक़ो शायदि मां सम्झां थो ज़िंदगी में न मिलियो हूंदो, पर हिन ई फॉर्म में, हिन फॉर्म जे थ्रू असां सभिनि सां मिलूं था। अॼु जे जेके गेस्ट आहिनि, राम जवाराणी साहब, राम बख्शाणी साहब, मेघनाणी साहब जा छोकिरा जेके आहिनि, या श्रीचंद माखीजा, रवि आडवाणी साहब आहिनि, चंद्र हरदासी साहब आहिनि, इन्हनि जो मां शंकर लालवाणी साहब जेके असांजा मेंबर ऑफ पार्लियामेंट आहिनि, इन्हनि जो मां राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे तरफ़ां स्वागत थो कयां, दिली आज़ियां थो कयां। जय झूलेलाल। जय झूलेलाल सर, जय झूलेलाल, महिरबानी तव्हांजी, ॾाढी महिरबानी। त दोस्तों, ही हुआ डॉक्टर प्रताप पिंजाणी सर। जीअं त हुननि ॾाढो साफ़ अखरनि में चयो त हुननि जो ऐं NCPSL जो सिर्फ़ु हिकिड़ो ई मक़सदु आहे त सिंधी ॿोलीअ खे
कीअं राष्ट्रीय लेवल ते असांखे वधाइणो आहे, कीअं उनखे अपग्रेड करणो आहे। ऐं जेके बि उन्हनि ॻाल्हियूं चयूं तमामु ज़रूरी ऐं सही ॻाल्हियूं चयूं त ही असांजो जो शो बि जेको तव्हांजे साम्हूं पेश थी रहियो आहे उहो बि NCPSL जे सहकार बिना उहो मुमकिन कोन हो। त असीं सिंधु सखा संगम जा सभु कलाकार NCPSL जो हिकिड़ो दफ़ो वरी शुक्रगुज़ार था कयूं जो उन्हनि असांखे इहो मौक़ो ॾिनो, असांखे सहकार कयो त असीं तव्हांजे साम्हूं ही प्रोग्राम खणी अचूं। त दोस्तों हाणे असीं अॻिते था वधूं पिया असांजे नेक्स्ट मुअज़्ज़िज़ महिमान वटि, जेके आहिनि श्री शंकर लालवानी जी। श्री शंकर लालवानी जी असां सां गॾु जुड़ी चुकिया आहिनि। जय झूलेलाल शंकर साईं। जी जय झूलेलाल साईं। सर त दोस्तों शंकर लालवानी जी कंहिं सुञाणप जा मोहताज कोन आहिनि। शंकर लालवानी जी जो जेको हिकिड़ो मिसाल आहे, जेको हिननि पार्लियामेंट में पंहिंजो कसमनामो सिंधीअ में खयो हो, उहो असांजे सभिनी सिंधियुनि जे लाइ हिकु फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे। ऐं उन्हनि जे इन हिकिड़ी ॻाल्हि असां सभिनी सिंधियुनि जो राष्ट्रीय लेवल ते सॼे देश में घाट ऊचो कयो, जंहिंजे लाइ शंकर सर, मां ऐं मुंहिंजी टीम सिंधु सखा संगम तव्हांजा तहे दिल सां थोराइता आहियूं। जी शंकर जी। कार्यक्रम आयोजित कयो आहे ऐं हिन प्रोग्राम में आयल सभी असांजा मान वारा महिमान ऐं ॾिसण वारा असांजा प्यारा भाउर ऐं भेनरूं, सिंधी समाज जी ॿोली, भाषा, संस्कृति हाणे असांजे NCP जे डायरेक्टर चङी तरह सुठी तरह ॻाल्हि ॿुधाई कि असां सभु मिली करे कीअं हिन संस्कृति खे, हिन भाषा ॿोली खे, सभ्यता कीअं वधाए सघंदा आहियूं। पंहिंजे पंहिंजे स्तर ते कमु करणो खपे। भली असां हिकिड़ो स्टेट न आहे, असां हिकु हंधि असां न आहियूं, पर जिते बि असां रहूं था घटि में घटि खीर में खंडु थी करे असां रहूं ऐं उते असां पंहिंजा सिंधियत जी ॿोली खे जिंदा रखण लाइ जेतिरो कुझु करे सघंदा आहियूं उहो असांखे करणो खपे। नई पीढ़ी ते जागृति आई आहे, नई पीढ़ी करे बि थी। तव्हां जीअं कार्यक्रम आयोजित कया आहिनि तीअं चङा कार्यक्रम हिन कोविड में आयोजित थिया बि आहिनि। NCPL बि मूंखे लॻे थो चङा कार्यक्रम आयोजित कया अथव, हिननि में प्रोग्राम कया आहिनि। कुल मिलाए सभु सिंधियत लाइ सिंधी जिंदा रहंदी, असां बि जिंदा रहंदासीं। त असांजो सिंधियत लाइ असां सभु मिली करे हिक ई झंडे तले कमु कयूं ऐं उहा झंडो आहे सिंधियत जो। सभु मिली तव्हां सभिनि खे वाधायूं थो ॾियां पियो, कहिड़ो सुठो कार्यक्रम तव्हां आयोजित कयो आहे। अहिड़ा सुहिणा अतिथि, अहिड़ा सुहिणा कलाकार हिन में आहिनि। मूंखे लॻे थो कि इहो कार्यक्रम सफल ज़रूरु थींदो। अहिड़ा कार्यक्रम थींदा बि रहणा खपनि, इहे मुंहिंजो चवणु आहे। जय झूलेलाल। तव्हांजे आसीसुनि जे लाइ जाम जाम महिरबानी। जय झूलेलाल। त दोस्तों इन खां पोइ असीं हाणे जंहिं शख़्सियत सां तव्हांखे मुखातिब करण वारा आहियूं उन्हनि जो नालो आहे डॉक्टर राम जवाहराणी साहब। डॉक्टर राम जवाहराणी साहब सहयोग फाउंडेशन जा चेयरमैन आहिनि। जीअं त हिननि जे संस्था जो नालो आहे सहयोग मतलब साथ, तीअं ई डॉक्टर राम जवाहराणी साहब बि सिंधी कलाकारनि जे लाइ सिंधी ग्रुप्स जेके बि आहिनि, जेके मथे उसरण था चाहिनि पिया, जेके नवां कलाकार अॻिते अचण था चाहिनि पिया, उन्हनि जो हमेशह सहयोग कंदा आहिनि। असांजे सिंधु सखा संगम सां बि डॉक्टर साहब जो पुराणो रिश्तो आहे। सहयोग फाउंडेशन असांजे हिन शो पेश करण में पिण असांखे सहयोग कयो आहे, असांखे सहकार कयो आहे, जंहिंजे लाइ सिंधु सखा संगम डॉक्टर राम जवाहराणीअ जो सहयोग फाउंडेशन जो शुक्रगुज़ार आहे। डॉक्टर राम जवाहराणी सर, तव्हांजो वरी हिकिड़ो दफ़ो स्वागत आहे असांजे शो में। जय झूलेलाल सर। मां चाहींदुमि त तव्हां असांजे दर्शकनि खे नई जेका टही आहे, जेका तव्हांखे ॿुधी रही आहे, उन्हनि खे हिकु मैसेज ॾियणु चाहींदा। मां तव्हांखे अर्ज़ु कंदुमि त हिकिड़ो मैसेज ॾींदा प्लीज़। निखिल, सभ खां पहिरीं तोखे महिरबानी तुंहिंजूं, तो अहिड़े सुठे नमूने परिचय ॾिए थो पियो। निखिल, हिकु ॻाल्हि मां चवंदुसि पंहिंजे समाज खे या पंहिंजे दर्शक जेके नाज़रीन ॾिसी रहिया आहिनि, त हर इंसान हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई थी करे जन्म वठे थो। जंहिं बि धर्म में, जंहिं बि मज़हब में हुनजो
जनम थिए थो उन जे अक़ीदनि खे ऐं उन जे परंपराउनि खे या उन्हनि जे असूलनि खे बिल्कुलु पाले थो पियो। पर इन्हनि सभई उहे जेके आहिनि मंदर मस्जिद मड़ी गुरुद्वारो उते पंहिंजो सीस झुकाइनि था, पंहिंजी इबादत कनि था। पर इन्हनि सभिनी में कुझु अहिड़ा शख़्स आहिनि जेके मज़हब ऐं धर्म खां वधीक जेका पूॼा करणु चाहिनि था। ऑफकोर्स इन्हनि जी बि पूॼा कनि था, राम रहीम गुरु नानक यसु मसीह, पर उन खां वधीक उन्हनि जी जेका इबादत थिए थी उहो कला जे देव आहे। हू पंहिंजो धर्म पंहिंजो मज़हब सिर्फ़ु कला खे सम्झनि था ऐं कला जो मतिलबु आहे रंगमंच, मौसीक़ी, नृत्य नाटक ऐं हर फील्ड में उहे उन में पाण खे वागे था छॾनि, उन में पही करे ऐं जेको उन मां पाइनि था उहो समाज खे ॾियनि था ऐं कुझु सुठो मुक़ाम हासिल कनि था। मेघाणी साहिब बि उन्हनि मां हो जंहिंजो सभु राहूं सभु रस्ता अची सिर्फ़ु रंगमंच ते पहुचंदा हुआ। ऑफकोर्स सिंधी रंगमंच सां हुनजो वधीक प्यार हो ऐं सिंधी रंगमंच जी हर शाखा खे, जंहिंमें प्रोडक्शन चओ, डायरेक्शन चओ, स्टोरी चओ, गुफ़्तगू चओ या लाइटिंग चओ, हर डिपार्टमेंट में हुनजी छाप हूंदी हुई। ऐं जॾहिं कोई कमु मिलंदो हो त मूं त हुनखे बिल्कुलु बारीकीअ सां ॾिठो आहे भई हू हिकु संतराश थी करे हिकिड़ो छेणी ऐं तेशी खणी करे हुन पत्थर खे तराशे करे ज़िंदा जावेद मूर्ति ठाहे छॾींदो। घणनि ई कलाकारनि खे हुन ठपे ठाहे तयारु करे सिंधी रंगमंच ते आंदो ऐं अॼु बि उहे पंहिंजे कला जो जोहर ॾेखारे रहिया आहिनि। त अहिड़ी शख़्सियत खे मां सलाम थो कयां जंहिं पंहिंजो धर्म पंहिंजो मज़हब सिर्फ़ु कला खे सम्झो ऐं कला जी पूॼा कई, पाण खे हुन सां वागे छॾियो, पाण खे हुन सां समर्पित कयो। मां हिकु ॿ ॻाल्हि जेका मुंहिंजा जेको हुनजो रिलेशन रहियो उहा ॿुधाइणु चाहींदुसि त दूरदर्शन तरफ़ां मूं हिकिड़ी कथा झूलेलाल जी डॉक्यूमेंट्री ते ठाही ऐं उनजी डायरेक्शन जेका हुई SP मेघाणी साहिब खे हुई ऐं असां हुन में सिंधू नदीअ जो किनारो ॾेखारिणो हो जेको असां जूह ते समुंड जे उन हिकिड़े साइड खे किनारो करे यूज़ कयोसीं ऐं उते असांखे जोत जलाइणी, अखो पाइणो हो, पलव पाइणो हो, पर हवाऊं चवनि पियूं अॼु तव्हांजे सब्र जो इम्तिहान आहे, तव्हां ॾिसो केतिरो सब्र आहे तव्हां में। हवाऊं ज़ोरदार पे लॻियूं, वाचूड़ा पे लॻा ऐं हुनखे शाबस आहे असांजे मेघाणी साहिब खे जंहिं एतिरी सब्र सां हुनखे समय खे कढियो, आर्टिस्ट खे हिमत ॾिनी जो सुबुह जो 10 बजे खां उहा शुरू कयल शूटिंग शाम जो 6-7 ताईं मुंहिंजी ख़तमु थी ऐं असां उते जोत बि जलाईसीं, उते पलाव पातोसीं ऐं अखा बि पातासीं। इहा हुन में सब्र जी हिकिड़ी तमामु वॾे में वॾी ॻाल्हि हुई। ॿियो मूंखे हिकिड़ो इंसिडेंट यादि थो अचे त मूं हिकिड़ी कहाणी लिखी हुई दानवीर ऐं उहा दानवीर जेका आहे दूरदर्शन ते काफ़ी टाइम हली। असांजे रणजीत पुटाणी साहिब हुनखे प्रोड्यूस कयो हो ऐं डायरेक्टर असांजा ॿिया हुया ऐं मुंहिंजी कहाणी हुई हुन में। जी ॾिसण खां पोइ मूंखे मेघाणी साहिब जी फ़ोन आई कि राम हीअ कहाणी ॾाढी सुठी आहे, स्क्रीन प्ले बि सुठी थियल आहे, त छो न हिनखे स्टेज ते आंदो वञे। त मूं चयो दादा मां स्टेज ते कॾहिं कंहिं शो खे प्रोड्यूस न कयो आहे। त हुन सहयोग फाउंडेशन प्रोडक्शन हाउस करे हिकिड़ो नालो मूंखे रजिस्टर कराए ॾिनो ऐं उहो शो पहिरियों जेको असीं प्रीमियर शो हुनजो दानवीर जो करणु पिया चाहियूं उहो दिल्लीअ में पूना में जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम आहे जिते माली कल्चरल अकाडमीअ जो 2004 में उहो प्रीमियर शो असां रिथियोसीं। असीं पहुतासीं सुबुह तयारियूं करण लाइ, जॾहिं स्टेज ते नज़र पई त उहा एतिरी कुशादी न हुई जो हुन में 3 सीन्स लॻी सघनि, घर जो, ऑफिस जो ऐं कुझु ॿी स्टेज जो। त सभु नर्वस थी विया। मां बि चयो त कीअं थींदो, शो अनाउंस करे चुका आहियूं, कहिड़े नमूने थींदो। उन्हनि खे एतिरी त शांती हुई, एतिरी त उन्हनि खे सम्झ आई। हुन चयो राम असां हिनखे शेडो प्ले में खणी वेंदासीं ऐं हुन पूना मां लाइटिंग इवेंट थियो ऐं उन शो खे लाइट एंड शेडो जे हुन में रखी करे ऐं अहिड़े बहितरीन नमूने हुनखे डायरेक्ट कयो जो ॾिसंदड़ अॼु ताईं हुनखे यादि कंदा आहिनि। ख़ैर इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे हुनखे सब्र जी, पर उनखां वधीक जेका हुनजी मां ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त इहे शोज़ हुन हिंदुस्तान जे घणनि ई शहरनि में कया ऐं जॾहिं उते उहो शो करे ईंदो हो त मूंखे हिकु चेक मोकिलींदो भई हीअ तुंहिंजी रॉयल्टी आहे। त मां चयो दादा मूंखे पैसनि जी ज़रूरत न आहे, हथ ॿधी मां तव्हांखे निवेदन थो कयां त मूंखे पैसा न मोकिलियो। जी मूंखे ख़बर आहे त राम जवाहरानी खे पैसनि जी ज़रूरत न आहे, पर हिकु राइटर खे उन जो मुआवज़ो मिलणु घुरिजे जेका परंपरा उन हिसाब सां। त इहे काफ़ी हुननि में ॻाल्हियूं हुयूं जेके हमेशह असांखे यादि रहंदियूं। या मूंसां गॾु
जकार्ता उन्हनि जो वञणु थियो, जकार्ता में बि हुन पंहिंजो ड्रामा, ऐं उते हिकु अहिड़ी ॻाल्हि थी की हिकु आर्टिस्ट बीमार थी पियो, त उते उन ऑडियंस मां हुन पंहिंजे महिनत सां हिकु आर्टिस्ट खे तयारु करे वरितो। इहे जेके शख़्सियतूं आहिनि, ऐं ॿियो हुनखे सिखण में या सेखारण में ॿिन्ही में माहिर हो, सिखण बि चाहींदो हो। हिकिड़े ॾींहुं मां पंहिंजे ऑफिस में वेठो हुउसि, राति जा 10 लॻा हुया, मुंहिंजो एडिटिंग स्टूडियो चालू रहंदो हो, त उते लक्ष्मण भाटिया जंहिं पिक्चर ठाही पाड़े वारी ऐं मेघाणी साहिब ॿई पहुता। मूंखे चयो हल तूं असां सां, तोखे किडनैप करण आयो, भई काॾे था वठी हलो? चई ते शूटिंग चालू आहे, उते था हलूं। मूं चयो दादा तव्हां हेतिरा महान डायरेक्टर आहियो, तव्हांखे एतिरो नॉलेज आहे, मां हुते छा हली कंदुसि? चई न, असां कुझु दादी पोपटी हीरानंदाणी जा कुझु बुक्स मां कुझु असां हुन जूं चवणियूं या हुनजो कुझु मैटर कढियो आहे, उहो तूं हल ऐं किथे सलाह कयूं, भई किथे ग़लती न थी वञे। त हुनखे हर ॻाल्हि में हिकिड़ो पंहिंजाइप हुई। त मां सचपच अॼु जूलीअ खे, तव्हांखे एंड ऑफकोर्स असांजे पेंजाणी साहिब खे जिन ही प्रोग्राम रिथियो आहे, उन्हनि खे सेट कयां त इन्हनि शख़्सनि खे असांखे विसारणो न आहे। वक़्तु ईअं न थिए त उन वक़्त जे दज़ में इहे विसरंदा वञनि ऐं असांजो इहो वरसो आहे जेको उन्हनि असांखे कुझु ॾेई विया आहिनि, उहो असांखे यादि रखणु घुरिजे। बसि निकिरंदी एतिरो ई। बिल्कुलु, महिरबानी सर, महिरबानी। तव्हां ॾाढियूं अनमोल यादियूं असां सां वंडियूं, जंहिंजे लाइ मां तव्हांजो थोराइतो आहियां। जय झूलेलाल सर। जय झूलेलाल बेटा, जय झूलेलाल। दोस्तों, इहा ई असांजे हिन प्रोग्राम जी ख़ूबसूरती आहे त कीअं डॉक्टर राम जवाहराणी साहिब जीअं यादियूं ॿुधाईंदा विया त कीअं कीअं उहे ॻंढूं खुलंदियूं वयूं, केतिरियूं उन पुराणियूं ॻाल्हियूं निकिरी आयूं, केतिरियूं अनमोल ॻाल्हियूं निकिरी आयूं। मां तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधाइणु चाहींदुमि त डॉक्टर राम जवाहराणी साहिब पाण सिंधी साहित्य में ॾाढा आला दर्जे जा, ऊच दर्जे जा कलाकार आहिनि, आर्टिस्ट आहिनि। मां तव्हां सां हिकु ॻाल्हि शेयर करणु चाहींदुमि त मां जेका बि अॼु तव्हांजे साम्हूं सिंधी ॻाल्हाए रहियो आहियां, उनमें असांजे कलाकारनि जो त हथु आहे ई, असांजे गुरु श्री रमण राजपाल जो हथु आहे ई, पर उनखां पोइ बि मां अॼु बि जॾहिं मूंखे पंहिंजनि अखरनि खे मां कमु कंदो आहियां त मां कीअं ॿिया बि सिंधी अखर खणी अचां पंहिंजे ॻाल्हाइण में, त मां डॉक्टर राम जवाहराणीअ जो यूट्यूब चैनल, सहयोग फाउंडेशन हिननि जो यूट्यूब चैनल आहे हिन यूट्यूब ते, उते हिननि जा शोज़ अपलोड कयल आहिनि, जिते हुननि माइनाज़ सिंधी शख़्सियतुनि सां इंटरव्यू कया आहिनि। सिंधी सर्वेच करे हिननि जो शो आहे, मां उहो ईंदे वेंदे या ॾींहंनि कॾहिं कॾहिं ॾिसंदो आहियां, ऐं उन सां मूंखे केतिरी सिंधी संस्कृतीअ लाइ, सिंधी सभ्यता जे लाइ ॼाण मिलंदी आहे, ऐं नवां नवां अखर पिणु मिलंदा आहिनि, जेके किथे न किथे असांजी टीही ऐं नई पीढ़ी विसरी चुकी आहे, या हे अखर असां ताईं पहुता ई कोन आहिनि। पर महिरबानी आहे डॉक्टर राम जवाहराणी साहिब जिन जी, जिन पंहिंजा उहे शोज़ उते अपलोड कया आहिनि। महिरबानी आहे सहयोग फाउंडेशन, जिन जे सहकार सां इहे सभु कार्य थी रहिया आहिनि। त दोस्तों, इन खां पोइ हाणे असां जंहिं मुइज़्ज़ज़ महिमान खे तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं, उन्हनि जे लाइ मां हिकु ॻाल्हि तव्हांखे चवणु चाहींदुमि त असीं जेके आम माण्हू आहियूं, उहे पंहिंजे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में मशगूल रहंदा आहिनि। के ख़ासि माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजे रोज़मर्रा जी ज़िंदगी गुज़ारण खां पोइ बि, उन्हनि जे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण खां पोइ बि पंहिंजे समाज लाइ, पंहिंजे ॿोलीअ लाइ, पंहिंजे संस्कृति कुझु कार्य कंदा आहिनि, कुझु अलॻि क़दम खणंदा आहिनि। अहिड़नि ई शख़्सियतुनि मां हिकिड़ा आहिनि असांजा नेक्स्ट मुइज़्ज़ज़ महिमान, डॉक्टर राम बख्शाणी। जय झूलेलाल साईं। जय झूलेलाल निखिल। मां तव्हांजो असांजे हिन शो उस्ताद सिंधी रंगमंच जा में स्वागत थो कयां पियो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त डॉक्टर राम बख्शाणी जेके आहिनि, दुबईअ जा ॾाढा वॾा वापारी आहिनि, पर उनखां पोइ बि उहे सिंधी साहित्य सां जुड़ियल आहिनि। SP मेघाणी दादा सां ही जुड़ियल हुआ, उन्हनि जे केतिरनि ई कार्यनि में, उन्हनि जा दुबईअ में जेके बि शोज़ थींदा हुआ, लॻभॻि सभु डॉक्टर राम बख्शाणी जी जे साथ सां थींदा हुआ। न सिर्फ़ु दुबईअ में, पर हू उन्हनि खे भारत देश में बि जेके प्रोग्राम या शोज़ थींदा हुआ, उनमें पिणु उन्हनि खे सहकार कंदा हुआ। त डॉक्टर राम बख्शाणी जी, मां तव्हांखे अर्ज़ु कंदुमि त के अहिड़ियूं मिठड़ियूं यादियूं SP भाऊअ सां तव्हां जूं हुजनि, मेघाणी भाऊअ सां हुजनि, त उहे असां सां
वंडियो। निखिल एक्चुअली जॾहिं असीं तव्हां हिनखे उस्ताद था चओ पर सॼो जग हुनखे भाऊ जे नाले सां सॾु कंदो हो। बिल्कुलु बिल्कुलु जेके बि आर्टिस्ट हुआ उहे सभु हिनखे भाऊ जे नाले सां ई सॾु कंदा आहिनि। मां कोठींदा सम्झा हुआ। जेतिरा कलाकार सिंधी नाटक जगत में हिन असांजे भाऊ SP मेघाणी आंदा उन जो सानी को ॿियो कोन्हे। हक़ीक़त में जीअं ॾिसबो त सिंध छॾण खां पोइ असां सिंधी ॻाल्हाइण बंदि करे छॾी आहे। राधा ॻाल्हाइण बंदि कोन कई अथऊं पर लिखण पढ़णु बंदि कई अथऊं, पर ॻाल्हाइण ॾिसण अञा चालू आहे। सिंधी असीं ॾिसूं बि था ऐं अञा ॻाल्हायूं बि था ऐं ॿुधूं बि था, पर पढ़णु लिखणु बंदि थी वई आहे। त उन में जेको नाटक जो योगदान थिए थो उहो तमामु हिकिड़ो इम्पोर्टेंट योगदान आहे। ऐं जेके बि नाटक असांजे भाऊ मेघाणीअ प्रेज़ेंट कया सभु सामाजिक नाटक आहे। जेके तव्हां मां अलाए कंहिं ॾिठो आहे या न, पर यादि कंदा जेको नाटक हो जेको सवन जे नंबरनि में हलियो हो, राम पंजवाणीअ जी आर्टिकल हुई, असां राम पंजवाणीअ जो लिखियलु हो। त सचपच हिन जेके नाटक ऐं जीअं कोन भई पथर मां भॻवान पैदा कजे, सा हालत हुई असांजे भाऊ SP मेघाणी जी। जॾहिं दुबई में पहिरीं दफ़े आया त 3 नाटक प्रेज़ेंट कयासीं। मूंखे यादगिरी आहे, यादि कंदा, छोरा अॻियां पोरा पुठियां ऐं जोत जले। इहे टेई नाटक हिकु ॾींहं में कयासीं, छाकाणि त हेतिरा आर्टिस्ट अचनि, उन्हनि जा भाड़ा, उन्हनि जा ॿिया ख़र्च, त हिकु नाटक मां ख़र्च ॿार कोन थी सघंदो। त जेके उन टाइम में इहे प्रेज़ेंट थिया नाटक उन्हनि एॾो त असरु छॾियो दैट वॉज फस्ट टाइम जेको असां कयो। तव्हांखे इहा बि मां ॼाण त जेका हींअर त हाणे थोरी हालतुनि हेठि डिफरेंट सिचुएशन आहे उन जी, पर चंदा कोचर जेका ICICI जी मैनेजिंग डायरेक्टर थी, सा पहिरीं चंदा आडवाणीअ नाले सां भाऊ ई इंट्रोड्यूस कई स्क्रीन इन में स्टेज ते। ऐं दुबई में बि आई हुई ऐं मूंखे चांस मिलियो हो त उनजो पीउ जो रोल करियां चंदा कोचर जे। त जीअं चयोमांव त पथर मां भॻवान करणु, त मूंखे जीअं आयो त चई त बख्शाणी साहिबु तव्हांखे नाटक में रोल करिणो पवंदो। चयोमांसि भई तईं अञा कल्ह आया आहियो ऐं पढ़ीअ नाटक आहे, कीअं उन में मां रोल करे सघंदुसि। चई साईं ही नाटक जी जेका स्क्रिप्ट थींदी आहे हिकिड़ी ज़िंदगीअ जी पंहिंजी स्क्रिप्ट ई थींदी आहे। ॿियो को हुन में जेको तईं था ॻाल्हायो या असीं था ॻाल्हायूं सो हिकु ॿिए की ॾे वठि पिया करियूं, ऐं मूंखे ख़ातिरी आहे त तईं करे सघंदा। त अहिड़े नमूने जो नंढो रोल पैदा कयईं जेको माण्हुनि जे मथां एॾी छाप छॾे वियो त मां सम्झां थो त जेकर मां सचमुच पथर होसि ऐं उन मां हिकिड़ो आर्टिस्ट क्रिएट करे छॾियईं ऐं मां फाइनली 28-29 नाटकनि में पार्ट वरितो हिते। ऐं जॾहिं ईंदा हुआ मेघाणी साहिबु त कुझु न कुझु रोल ठाहे खणी ईंदा हुआ, मूंखे ॾींदा 2 ॾींहं जो टाइम त भई तोखे पंहिंजो रोल एतिरे टाइम में डेवलप करिणो आहे। त अॼु हुनजी यादगिरी असीं मना रहिया आहियूं। सचमुच मेघाणी साहिबु जहिड़े शख़्सियत जी त असीं लाइव सेलिब्रेट करियूं, उहा ई सुठी ॻाल्हि आहे। मूंखे ख़ुशी आहे त संदसि लाइफ सेलिब्रेट कई थी वञे ऐं असांखे नाटक खे, सिंधी नाटक खे जेतिरो कुझु अहमियत, कुझु जेतिरो वधि डेवलप करे सघूं उहो। मां ॾिसां पियो त आरती जसवंत कुमार जेका जे नाले सां आहे, पर शी इज़ वन ऑफ द आर्टिस्ट विथ मेघाणी साहिब सां। मूंखे उहा बि यादगिरी आहे पकी त बड़ौदे में आई हुई जॾहिं मुंहिंजे माता जो
चालाणो थियो हो त दादा राम पंजवाणी ऐं मेघाणी साहिबु ख़ासि बड़ौदे में आया हुआ हिकिड़े फंक्शन लाइ, उन में सभु आर्टिस्ट आया हुआ। जी 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 बिल्कुलु। राम बख्शाणी साहब, मां तव्हांजो तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां। ऐं ॿी का यादगिरी जेकॾहिं तव्हीं शेयर करणु चाहियो त ज़रूरु शेयर कयो। मां सम्झां थो यादगिरियूं त हाणे जेकॾहिं जाम आहिनि। वेही ॻोल्हियूं त जाम आहिनि। जी जी हक़ीक़त में छाकाणि त नाटक में पहिरियों दफ़ो मूं ॾिठो त जेतोणीकि असीं चवंदा आहियूं भई हाणे सिंधी नाटक अमेचूर वांगुरु आहे, पर तमामु प्रोफेशनली नमूने हलंदो हो त पुठियां प्रॉम्प्टिंग कोन हूंदी हुई। जी सिंधी नाटक में जेके इहा मेघाणी साहिबु या जाजाणी साहिबु जेके कंदा हुआ त पुठियां जी जी का कंहिं बि क़िस्म जी प्रॉम्प्टिंग कोन हूंदी हुई। त तंहिंजी माना जेकॾहिं हिकिड़ो सिंपल डायलॉग कंहिंखां विसरी वञे त उहो नाटक जी सॼी ॿेड़ी ॿोड़े सघे थो। जी बिल्कुलु। त पर तंहिं हूंदे बि के डायलॉग विसरण हिकिड़ो रवाजी ॻाल्हि थी वञे, पर उनखे मुंहुं ॾेई वेंदा हुआसीं। उहो चवंदो हुओ भई हाणे द शो मस्ट गो ऑन, त ओड़े नमूने करिणो आहे। दिस इज़ लॉट ऑफ प्रोफेशनलिज़म इज़ रिक्वायर्ड। ऐं असांजा जेके मेघाणी साहिबु आहे बिल्कुलु बिल्कुलु प्रोफेशनल, एंड वी लर्नड क्वाइट अ लॉट फ्रॉम हिम। जी 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 डॉक्टर साहब, महिरबानी सर। तव्हां पंहिंजूं यादगिरियूं असां सां वंडियूं, भाऊ साहब लाइ हेतिरियूं तव्हां ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं, तंहिंजे लाइ मां वरी हिकिड़ो दफ़ो तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। दोस्तों, NCPSL नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज ऐं सिंधू सखा संगम, इहे इन्हनि ॿिन्ही संस्थाउनि जे गॾियल सहकार सां तव्हांजे साम्हूं असीं ही प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं, उस्ताद सिंधी रंगमंच जा, जंहिंखे तव्हीं ॾिसी रहिया आहियो सिंधू सखा संगम फेसबुक पेज ऐं सिंधू सखा संगम यूट्यूब चैनल। त मां वरी तव्हांखे हिकिड़ो दफ़ो अर्ज़ु कंदुमि त तव्हीं सिंधू सखा संगम फेसबुक पेज खे फॉलो कंदा ऐं सिंधू सखा संगम यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, जीअं ॿिया बि जेके उस्तादनि जा एपिसोड्स तव्हांजे साम्हूं ईंदा उहे तव्हीं ॾिसी सघो ऐं उन्हनि जो मज़ो माणे सघो। दोस्तों, हाणे डॉक्टर राम बख्शाणी साहब हिकिड़ी ॻाल्हि चई त सिंधी नाटक करणु सवली ॻाल्हि कोन आहे। मूं SP मेघाणी भाऊअ लाइ हिकु साहित्यिक किताब में पढ़ियो हो, वेझड़ाई में मूं पढ़ियो त उन्हनि जे लाइ लिखियलु हो त सिंधी नाटक करणु को खिचड़ी खाइण जो कमु कोन आहे। सिंधी नाटक करणु कमु आहे हिकु आज़मूदगार शिकारीअ वांगुरु हिकु ॻुचियल जंगल में वञी करे हिकु जानवर जो शिकार करणु। न सिर्फ़ु शिकार, पर उनखां पोइ उन शिकार कयल जानवर खे छिले, रधे ऐं पोइ पाए पहिरीं दर्शकनि खे खाराइण ऐं पोइ उनजो मज़ो माणणु। त दोस्तों, इहो त बिल्कुलु सच ॻाल्हि आहे। ऐं जीअं त डॉक्टर राम बख्शाणी साहब चयो त SP मेघाणी भाऊ जेके हूंदा हुआ उहे पंहिंजनि नाटकनि में ॾाढा प्रोफेशनल हूंदा हुआ ऐं किथे बि कंहिं बि क़िस्म जो कॉम्प्रोमाइज़ या कोताही पसंदि कोन कंदा हुआ। दोस्तों, अचो त ॾिसूं था पिया डॉक्टर असांजे SP मेघाणी भाऊ जिन जे नाटक जो हिकु दृश्य जंहिंमें SP मेघाणी भाऊ पाण एक्टिंग करे रहिया आहिनि। अचो त ॾिसूं के यादि। अॼु असांजी महफ़िल जो मोर आहे सिंधी रंगमंच, TV, रेडियो, फिल्मूं, सीरियल्स जो मशहूर लेखक, कलाकार ऐं हिदायतकार श्री SP मेघाणी। वीचार करे मथे फोड़ण जो जो हिकु दफ़ो काफ़ी कोन हुए छा? बाबा, उन्हनि मां ॿाहिरि पियो वञा, तव्हां छा चयव? हा हा, चयो मैं संभाले रस्तो क्रॉस कजाए। तॾहिं बि पंहिंजे धुन में हलंदो वियुसि, तुरतां बची वियुसि। हेॾो डपु लॻो अथई, अञा चई थो तुरतां बची वियुसि। अरे शुक्र कर मालिक जो, शुक्र कर रहिजी आई। हेठि अथई, ओके न पेतीअ खे चल।
बंदो छा चवंदो? 50 स्क्रू ढिला अथव। अरे दीवाना हमको लोग चवे, हम चहता जग है दीवाना। सरला जे डैडी अलाए कहिड़ो फ़ैसिलो कयो हूंदो। मुंहिंजे डैडी खे इहो रिश्तो मंज़ूर न आहे। सरला तूं? हा, वो चवनि था कि सुंदर सां एक्सीडेंट थियो आहे ऐं मुंहिंजी सिकी लथी थी आहे। वॾो वारे सां कीअं पढ़ पई? हा बाबा। सरला पर तो त मूंसां कॉल कयो। हिन कयो कॉल, हिन कयो कॉल, पिणस कयो बुक। हाणे पिणस चए थो पीपी नॉट अवेलेबल, कैंसिल दी कॉल। सरला पंहिंजे पीउ जे ममता बिना कुझु न कंदी। पर मां छा करियां? मां इहे 2 ॾींहं कीअं गुज़ारिया आहिनि इहो मां ई थी ॼाणा। हाणे यादि अचे थो धीअ, तूं चयो शुरू में प्यार वक़्त जो पतो न पवंदो आहे, ऐं मूं चयो वक़्तु पए पोइ प्यार जो पतो न रहंदो आहे। सरला ही तुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे? हिन जो न, हिन जे पीउ जो। भला पुट तुंहिंजे पीउ खे कहिड़ो इतराज़ आहे? वो चवनि था कि सुंदर जे मुंहं ते हमेशह वास्ते धक जो निशान रहिजी वेंदो। हाय सरला, तो सुंदर खे छॾे के ॿिए कंहिंसां लाऊं लधियूं त तुंहिंजे दिलि ते सुंदर जे जुदाई जो दाग़ हमेशह लाइ रहिजी वेंदो। रहंदो, पर डैडी जो छा करियां? डैडी न कर। अरे छॾ हाणे इहो क्रोध। अरे सरला, तोखे सुंदर पसंदि आहे न? न, हाणे हिनखे वेॾे वारो सुंदर कीअं पसंदि ईंदो? इहे न चओ सुंदर, मुंहिंजे मन में तो लाइ उहा ई मोहबत आहे। त सरला धीअ, तूं ई फ़ैसिलो कर, घड़ी सुख जी चङी या साल दुख जा चङा। मूं न सम्झो, डैडी चवंदा आहिनि सुंदर जे फादर जी ॻाल्हियूं सम्झ खां ॿाहिरि आहिनि। अरे तुंहिंजो फादर छा, पर हिन जो फादर पंहिंजे फादर खे सम्झी कोन। तव्हां ॿिन्ही खे ॾिसी मूंखे 2 जवाननि जी प्रेम कहाणी यादि अची वई। अचो त आखाणी ॿुधायां। बाबा छॾियो इहा प्रेम कहाणी। पुट, इहा प्रेम कहाणी कान्हे, इहा हक़ीक़त जी कहाणी आहे। अचो त ॿुधायां। अचो पुट, हिकिड़ो छोकिरो हो, हिकिड़ी छोकिरी हुई। छोकर खे टीबी हुई। डॉक्टर चयो जेकॾहिं छोकर शादी कंदो त साल अध में राह रबानी वठी रमंदो रहंदो। तंहिंखे छोकिरीअ डॉक्टर खां पुछियो, डॉक्टर साहब जेकॾहिं शादी न करे त घणो वक़्तु वधीक जीअरो रहंदो? वो डॉक्टर कहिड़ो जवाबु ॾिनो? डॉक्टर चयो शायदि 6 महीना वधीक। रुगो 6 महीना? हा, रुगो 6 महीना। तंहिंते छोकिरीअ छोकर खां पुछियो तोखे प्यार जो थोरो जीवन खपे या जुदाई जी लंबी जीवन? छोकिरे पुछियो ई कोन, ऐं ॿई पणिजी विया। बाबा वो छोकिरो घणो वक़्तु जीअरो रहियो? ऐं कॾहिं मूं घणो वक़्तु जीअरो रहियो? ऐं कॾहिं मूं घणो वक़्तु जीअरो रहियो? ऐं कॾहिं मूं हाणे मरी वञे तव्हांखे प्रेम कहाणी केरु ॿुधाए? दोस्तों, छा न ख़ूबसूरत अदाकारी आहे, छा न अखरनि में, छा न सोच में गहराई आहे। इहे के यादगिरियूं ई आहिनि अॼु असांजे विच में मेंघाणी भाऊअ जूं। त अचो त हाणे इन प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे मिलूं था पिया श्री राज मेंघाणी जी। श्री राज मेंघाणी जी मेंघाणी भाऊअ जा सुपुत्र आहिनि ऐं अॼु ॾाढे सुठे औज ते आहिनि। राज मेंघाणी जी, तव्हांजो असांजे हिन शो में स्वागत आहे। असीं तव्हांजा थोराइता आहियूं जो तव्हीं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां सां गॾु थिया आहियो। त राज जी, ॿियनि सभिनी जिन बि महज़ूज़ महिमाननि सां असीं हाणे ताईं गॾिजासीं, उन्हनि सभिनी किथे न किथे मेंघाणी भाऊअ जो साहित्य में छा कॉन्ट्रीब्यूशन हो, रंगमंच ते छा कॉन्ट्रीब्यूशन हो, इहो असांखे ॿुधायो। पर मां तव्हां खां पुछणु चाहींदुमि त हू घर में एज़ अ फादर, एज़ अ मां चवंदुमि हिकु घरेलू इंसान वांगुरु कीअं हलंदा हुआ, उन्हनि जी का यादगिरी जेकॾहिं तव्हां असां सां वंडे सघो त ॾाढो सुठो। जय झूलेलाल।
जी जय झूलेलाल। सिंधियुनि हस्तनि जे साम्हूं सिंधी ॻाल्हाइण मूंखे एतिरो कंफर्टेबल न थींदो, त मूंखे माफ़ कजो। मां जी, जी। सिंधी इंग्लिश में ॻाल्हाईंदुसि, अधु सिंधी अधु इंग्लिश, सो मूंखे प्लीज़ एक्सक्यूज़ कजो। जी बिल्कुलु। सभिनि खां पहिरीं मां ॾाढो शुक्रगुज़ार आहियां सिंधु सखा संगम जो, जिन्होंने डैडी जे नाले इहो प्रोग्राम कयो। ऐं मां डॉक्टर राम जवरानी, डॉक्टर राम बक्सानी, डॉक्टर शंकर लालवानी, कुमार खिलनानी, रवि आडवानी, श्रीचंद माखीजा, चंदर हरदेसा, हिननि जो बि ॾाढो शुक्रगुज़ार आहियां कि अॼु पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी हिन प्रोग्राम में आया आहिनि। मां पंहिंजे बचपन जे डेज़ जी ॻाल्हियूं कंदुसि, छो त हुन टाइम डैडी ॾाढी स्ट्रगल कई। आई विल टॉक ऑफ हिज डेज़ व्हेन ही स्ट्रगल्ड अ लॉट। डैडी जीअं मोस्ट ऑफ असां सिंधी केम टू इंडिया ड्यूरिंग पार्टीशन 1947। इनिशियली हू नागपुर में सेटल थिया, पर डैडी जे यंग एज ते ही हुननि जी फादर जी डेथ थी वई। ऐं छो त हुननि जी फैमिली वॾी हुई ऐं डैडी वॉज द मोस्ट एल्डर सन, वो नागपुर छॾे मम्मीअ सां गॾु बॉम्बे आया ऐं बॉम्बे में हिकु गवर्नमेंट ऑफिस में क्लरिकल जॉब वरितऊं। मूंखे यादि आहे असां हिकिड़े रूम में रहंदासीं ऐं असां 3 फैमिली मेंबर्स 5 हूंदासीं। मूंखे हिकु एल्डर सिस्टर ऐं हिकु यंगर ब्रदर आहे, त असां 5 ॼणा हिकिड़े रूम में रहंदासीं। पर डैडी जे एट द कॉस्ट ऑफ हिज कंफर्ट हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी क्लियर हुई कि असांखे हुनखे पढ़ाइणो आहे, त ऑल 3 ऑफ अस ही पुट अस इन अ कॉन्वेंट स्कूल। ऐं मूंखे यादि आहे ॾाढा डिफिकल्ट डेज़ हुआ, छो त मम्मी बि तॾहिं टू सप्लीमेंट द इनकम थोरो कपिड़ा सियंदी हिकु रूम में। ऐं असां 3 कॉन्वेंट स्कूल में वेंदासीं। कॉन्वेंट स्कूल जी फीस ॾाढी सस्ती न हूंदी हुन टाइम ते, बट एट द कॉस्ट ऑफ हिज कंफर्ट ही गेव अस गुड एजुकेशन। ॾिसंदो रोज़ ऑफिस खां पोइ 5:30 बजे ईंदा, 6 बजे ताईं फ्रेश थी करे, पोइ 6 खां 10, 6 खां 11 ताईं पूरो ध्यानु हुननि जो थिएटर में हूंदो, छो त थिएटर हिननि जो पैशन हूंदो। एंड माइंड यू थिएटर में हू पैसनि लाइ न हुया, बिकॉज सिंधी थिएटर वॉज नेवर अ फाइनेंशियली रिवॉर्डिंग प्रोफेशन, बट इट वॉज हिज लव फॉर द सिंधी लैंग्वेज एंड सिंधी कल्चर दैट ॾींहं में घटि में घटि 4 या 5 कलाक हमेशा थिएटर जो कमु कंदा, वेदर इट वॉज राइटिंग और डायरेक्टिंग। एंड ऑलवेज केर न केर असांजे घर में ईंदो रहंदो। असां पढ़ी करे वॾा थियासीं। फर्स्ट माई सिस्टर स्टार्टेड अर्निंग, देन वी सॉ द फर्स्ट कंफर्ट्स ऑफ लाइफ। बोलते ना घर पे पहली टीवी आई बिकॉज माई सिस्टर स्टार्टेड अर्निंग, बट डैडी सेम जा सेम हुआ। ही डिड नॉट चेंज बिकॉज ही वॉज स्टिल टू द रूट्स, ही वॉज एसोसिएटेड टू द रूट्स। हुननि जी सिंधु कला मंदिर वॉज हिज एक्सटेंडेड फैमिली। जीअं डॉक्टर राम बक्सानी साहब चयो कि सभु हुननि खे भाऊ चवंदा, 50% माण्हू भाऊ चवंदा, 50% माण्हू डैडी खे डैडी चवंदा। अॼु बि शरत ईंदो आहे या ॿियो केर बि हूंदो, हमेशह डैडी डैडी करे डैडी खे सॾु कंदा हुआ। इहो न, कादर खान ऐं अमरीश पुरी बि डैडीअ सां गॾु एसोसिएटेड हुआ। उहो बि जॾहिं बि डैडीअ सां गॾिजंदा हुआ हमेशह डैडी चवंदा हुआ हुननि खे। सो दैट वॉज द लव। ऐं सिंधु कला मंदिर जेतिरो रेप्यूटेशन या जेतिरो नालो सिंधु कला मंदिर कमायो, हुन में ॾाढो वधीक कॉन्ट्रीब्यूशन उन्हनि जो आर्टिस्ट जो बि आहे। तव्हां ॾिसंदा सिंधु कला मंदिर में शुरूअ खां आप शरद चओ या कुमार चओ या मैडम शीला चओ या श्रीचंद माखीजा चओ, दे वर देयर विद डैडी थ्रू आउट। नो 30 साल 40 साल हिकिड़ो ग्रुप इज परफॉर्मिंग टुगेदर, इट स्पीक्स वॉल्यूम्स ऑफ द लीडर। आज टुडे मां हिकिड़ी प्रोफेशनल कंपनी में कमु कंदो आहियां। असांखे मैनेजमेंट स्कूल्स में मोकिलींदा आहिनि टू टीच अस अबाउट टीम बॉन्डिंग, how to treat your colleagues as one to get better results. But this team was developed 30 years back. So 3 साल पहिरीं हिननि की जो नॉलेज हो जो अॼु मैनेजमेंट स्कूल्स असांखे सेखारींदा। He knew a lot of personalities, big personalities. He knew a lot of smaller people also. But अगर तव्हां डैडीअ जो ड्रामो कॾहिं अटेंड कयो हुजे शो ख़तम थियण खां पोइ, the way he used to talk to the set boys, the way he used to give them bakshis, I have never seen such a large hearted person. People who are with him will realize कि अगर 10 रुपया मिलता है प्ले में, 5 रुपया तो टिप्स में चला जाता था। He used to say they are the backbone of this thing. So very very caring culture. एंड में थोरो उन्हनि खे थोरो दुख थियो कि
TV and soap operas took away some audience from theatre. People started losing interest in theatre. But तिथे भी माखे राम जीअं साईं राम जावरानी आहिनि, राम बक्साणी साहिब आहिनि, हिननि ॾाढो सपोर्ट कयो डैडीअ खे. They used to always say, you do the play, we are behind you. You know, these are the gentlemen who stood behind him. जंहिंजे करे drama continued till his end. I used to always में जीअं प्लेस खत्म थींदा हुआ, shows, number of shows घटि थींदा विया, I became very close to him because he was staying with me. तो मैं हमेशा चवंदो हुउसि कि डैडी आपने फायदा न लिया, you could have earned a much bigger name. तो मूंखे वो शेक्सपियर जो डायलॉग चवंदा, राज व्हाट्स इन अ नेम. He's saying तुम कर्म किए जाओ, earn respect of your people. That is the biggest name I have earned. Today also कुमार ईंदो आहे या शरद ईंदा आहिनि, I mean कॾहिं कॾहिं रोण ईंदो आहे, घर में ईंदा आहिनि, we think of the old times, but that was he. I have nothing more to say, but I once again would like to thank all of you for having this program on Daddy's name. तव्हांजी लख लख शुक्रिया and जय झूलेलाल. जय झूलेलाल साईं, तव्हांजी ॾाढी ॾाढी महिरबानी जो तव्हीं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां सां जुड़िया ऐं पंहिंजूं केतिरियूं न अनमोल यादियूं असां सां जोड़ियूं ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं असांजे साम्हूं रखियूं जेके थी सघे थो कॾहिं बि केतिरनि ई कलाकारनि खे ख़बर कोन हूंदियूं त भाऊ साहब पर्सनली कीअं हूंदा हुआ. बाक़ी मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदुमि तव्हांखे त असांजी हा प्रार्थना रहंदी त तव्हांजो परिवार, मेंघाणी भाऊ जो परिवार जिते हुजे, ख़ुशि हुजे, आबाद हुजे ऐं ऊचे में ऊचो औज माणे. जय झूलेलाल. त दोस्तों, हिकु वॾे माण्हूअ जी, हिकु सच वॾे माण्हूअ जी हिकु अहम निशानी इहा हूंदी आहे त उन वॾे माण्हूअ जे साम्हूं को बि शख़्स पंहिंजो पाण खे नंढो महसूसु कोन करे. ऐं इहा ई ॻाल्हि भाऊ साहिब जन जी उन्हनि जे सुपात्र राज मेघानी साहिब असां सां वंडी त भाऊ केतिरा न डाउन टू अर्थ हुआ, केतिरो न सरलता सां, केतिरो न सुठे नमूने पंहिंजे सॼे कुटुंब सिंधु कला मंदिर खे खणी अॻिते वधिया ऐं न सिर्फ़ु अॻिते वधिया, 50 साल उन ग्रुप खे हलाइण, उन्हनि सभिनी कलाकारनि खे गॾु हिकु माला में पिरोए रखणु, इहा का सवली ॻाल्हि कोन आहे ऐं ॾाढो वॾो कमु हो. दोस्तों, मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधाइणु चाहींदुमि त मेघाणी भाऊ सिर्फ़ु हिकु कलाकार कोन हुआ, हू पंहिंजे घर गृहस्थीअ खे हलाइण लाइ ESIC एम्प्लॉय स्टॉक इंश्योरेंस में हुआ, जेको जॉब हुननि 1992 में ज्वाइन कयो ऐं 2012 में उन्हनि उतां हो 2010 में मूंखे माफ़ कंदा 2010 में उन्हनि उतां उन्हनि जो कयो रिटायरमेंट वरिती. त दोस्तों, हाणे अॻिते था हलूं पिया, मिलंदासीं असीं हाणे मेघाणी भाऊअ जे जेका सेकेंड इनिंग्स हुई ग्रुप जी, सिंधु कला मंदिर जी जेका सेकेंड इनिंग्स हुई, उन्हनि जे हिकु माइनास कलाकार सां हिकिड़ो जेको मां चवंदुमि उन्हनि सां गॾु बाह ॿेली करे उन्हनि जे ग्रुप में हलंदो हो, उहो कलाकार आहे श्री चंदुर हरदासी जी. अच्छा, उन खां पहिरीं मां तव्हां सां गॾु मिलणु चाहींदुमि मिस्टर श्री कुमार खिलवानी जी सां. उहे असां सां गॾु आहिनि. जय झूलेलाल कुमार खिलवानी जी. हाँ जी, जय झूलेलाल भाई, कहिड़ो हाल चाल आहे? सभु ठीकु ठाक? जी जी, बिल्कुलु बिल्कुलु. दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त कुमार खिलवानी जी सिंधी रंगमंच जा सीनियर आर्टिस्ट आहिनि ऐं SP मेघाणी भाऊअ सां जाम सुठे नमूने जुड़ियल हुआ. उन्हनि जे केतिरनि ई प्रोग्रामनि में पिणु उन्हनि हिननि जो साथ ॾिनो. त कुमार खिलवानी साहिब जी, मां तव्हांखे अर्ज़ु कंदुमि त के अहिड़ियूं खटियूं मिठियूं यादगिरियूं भाऊ साहिब सां जेके हुजनि तव्हांजो असां सां गॾु असांजे दर्शकनि सां गॾु वंडींदा. बिल्कुलु भाई, पहिरां त मुंहिंजे पारां सभिनी खे जय झूलेलाल. जेके बि दर्शक असांखे ॾिसनि था या जेके असांजे स्टूडियो में बैक स्टेज में वेठा आहिनि, मुंहिंजा साथी कलाकार, पहिरां उन्हनि खे सभिनि खे जय झूलेलाल. ऐं उन्हनि खां सवाइ जेके असांजा गुरू आहिनि भाऊ SP मेघाणी, उन्हनि खे कोटि कोटि प्रणाम. निखिल, मां 77 में मुंबई में आयुसि. ओके, BMC में नौकरी लॻी, पर माना जेका छिक हुई भई मूंखे नाटक करणा आहिनि, पर नओं आदिपुर मां माण्हू आयल नाटकनि में पहुचे त कीअं पहुचे. कंहिंजे मार्फत
जी जी कुछ टेक्निकल इश्यूज अची वियो, उन लाइ माफ़ कंदा। त दोस्तों जेसि ताईं कुमार खिलवानी जी वरी असां सां जुड़नि, तेसि ताईं अचो त ॾिसूं था मेघाणी भाऊअ जे यादि में उन्हनि जो ई हिकु पेश कयल नाटक जोत जले। अरे छोरा छा पियो करी? लखना लथी पीउ खे भूंदो थो नी। छा पियो करी? कर पियो थी कर इली जे वे ज्योतिअ चयो अथई? हा ज्योतिअ खे ॿियो गॾियो कोन मिलियो छा? तव्हांखे कोन्हे, तव्हां कोन मिलियो? डैडी हाँ निम्मा जी शादी थी वई। हाँ कुमार मूंखां 5 साल नंढो आहे। हाँ उनजी शादी भी थी वई। हाँ मुंहिंजो को ख़्याल अथव कोन अथव? अरे कुमार शादी त करे त ॻाल्हि बि शादी जहिड़ी करे ॾेखारी अथई। सॼे कॉलेज में पहिरियों नंबर आयो आहे। तव्हां मूंखे कॉलेज मोकिलियो जो पहिरियों नंबर अची ॾेखारियां। छोरा कॉलेज वञण लाइ मैट्रिक पास करणी पवंदी आहे। तूं 7 काऊं त पूरियूं कर मैट्रिक में। न मुंहिंजो कहिड़ो ॾियो? इहो पेपर कढण वारनि खां पुछो ने। हिकिड़े साल हिकिड़ो पेपर, 2 साल ॿियो पेपर, 3 साल टियों पेपर, 4 साल चौथो पेपर। किताब असांखे आई। पास थिजे बि त किथां थिजे? अरे छोरा तोखे किताब बि गॾु ॾींदुसि तॾहिं पास कोन थींदे। किताब गॾु? एग्ज़ामिनर सां वाक़फ़ी त देव छा? जॾहिं ॾिस बका पका लॻाए वेठो आहीं छोरा, जॾहिं ॾिस बका पका लॻाए रखी। डैडी हाँ तव्हां रिटायर कॾहिं थींदा? छो सालाद में? डैडी तव्हांखे जेको प्रोविडेंट फंड मिलंदो न, उन मां धंधो कंदुसि। शुक्र आहे भॻवान जो इहो कॾहिं कोन पुछो अथई डैडी तव्हां मरंदा कॾहिं मूंखे पैसा मिलंदा। छोरा धंधे में अकुल जी ज़रूरत थींदी आहे। धंधो कंदो ही शक्ल ॾिसो धंधे। डैडी मां सच चई रहियो आहियां। हाँ ख़बर तो मुंहिंजो हिकु दोस्त आहे। हाँ 4थे दर्जे ताईं मूंसां गॾु हुयो। हाँ 4थे दर्जे में 4 दफ़ा फेल थियो हुयो। छो न थींदो, दोस्त कंहिंजो आहे। मुंहिंजे लाइ माण्हू मन छा चवंदा आहिनि ख़बर अथव? छा चवंदा आहिनि? 7थे दर्जे में 7 दफ़ा फेल थियो आहे, पुट कंहिंजो आहे? बेजवाब। काका तव्हांखे बि वणियो? बेजवाब। काका इहो ॿुधायो तव्हांखे बि वणियो न? पहिरीं हुन जॻह ते हे साईं रखियल हुया, हाणे साईं जो भला हेॾे सुठे हॉल में कहिड़ो कमु? हा पुट अॼुकल्ह साईं जो भला हिन दुनिया में कहिड़ो कमु। वरी बि तुंहिंजे महिरबानी साईं खे सोफ़ा ते वेहण त नसीब थियो। काका या मुंहिंजी आइडिया है। अच्छा हाँ हिन साईं वांगुरु तुंहिंजी हिन घर में कहिड़ी जॻह आहे तोखे बि ख़बर कान्हे गोपी। काका तव्हां हिन जे ॻाल्हियुनि में न अचो। इहो ॿुधायो हिन हॉल जी सजावट कीअं लॻव? सुठी आहे पुट, काफ़ी चेंज आणे छॾी अथई। काका अहिड़ो चेंज आणण लाइ आर्टिस्टिक सेंस हुअणु ज़रूरी आहे। ऐं जे हिन घर जे हिकु बि माण्हू खे अहिड़ो सेंस हुजे त बि खणी चइजे। वाह हा भाई हिन घर जे माण्हुनि खे हिकिड़ो ई सेंस आहे, हिक ॿिए जो ख़्यालु रखनि। अहिड़े आर्टिस्ट सेंस जो हुनखे वीचार ई कोन आयो। पर काई ॻाल्हि न काका, बस थोड़े ॾींहंनि में ॾिसजो मां कीअं थी हिन घर जो चरखो फेरे छॾियां। असांजे घर जो हॉल आहे न, तहिड़े ई नमूने हिन हॉल खे बि सिंगारींदसि। नज़र बदिली नंबर बदिलियो ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। काका त पोइ तव्हां डॉक्टर जी सलाह छो नथा कयो? ॾेखारणो ई पवंदो पुट, देर थी वई त डॉक्टर बि जवाबु ॾेई छॾींदो, न ॼाणा केतिरी देर पइजी वई। काका ज्योति जी शादी छो नथा कराए छॾियो? पुट तोखे ख़बर न आहे, जंहिं ॾींहुं तूं शादी करे हिन घर में आईं तंहिं ॾींहुं ज्योति जे मंगेतर जी मौत जी ख़बर आई। अड़े हुन पंहिंजे कलेजे ते पत्थर रखी ताज ख़ुशियुनि में शामिल थी। पर काका जेकी थी वियो सो थी वियो न, हाणे हुनखे यादि करे हीअं पंहिंजी ज़िंदगी बर्बाद करण मां कहिड़ो फ़ाइदो? हा पुट साड़ी फाटी पवंदी आहे त नई वठिबी आहे न, पर फाटल साड़ीअ खे टोपा ॾेई पाइण वारियूं स्त्रियूं हिन दुनिया में अञा आहिनि। रहण ॾे, तोखे सम्झ में कोन ईंदो। ॾेर ॾूराए खां आहे सांग लाइ संसार में, सभु छॾे छरछन में वेंदे छांग वारियूं छोलड़ियूं।
मिठा अॼु ॿुधी छॾ, पोइ न ॿुधंदे हिन पखीअ जूं ॿोलड़ियूं। दोस्तों, केतिरियूं न अनमोल यादगिरियूं आहिनि, पर दुख सिर्फ़ु इन ॻाल्हि जो आहे त अहिड़ी मायनियात शख़्सियत अॼु असांजे विच में कोन आहे, पर हुननि जूं यादगिरियूं अॼु बि अखियुनि में ॻोड़ा आणे छॾींदियूं आहिनि। त दोस्तों, वरी हलूं था पिया असांजे महज़ूज़ महिमान कुमार खिलवाणी जी वटि। हाँ निखिल भाई। हाँ खिलवानी जी, कुझु तकनीकी तकलीफ़ थी वई हुई जंहिंजे करे कनेक्शन टुटी पियो। जी सर जी ॿुधायो। अच्छा, त मां उहो ई चयो, मां आयुसि मुंबई में त बसि उहा ई तमन्ना हुई त मां थिएटर कीअं कयां, नाटकनि में कीअं घुसां। कंहिं सॼण जे थ्रू पी चांद सां मुलाक़ात थी, हुन सां वन नाइट प्ले कया, पर माना ॾाढी तमन्ना हुई त भाऊ एसपी में गाणी सां मूंखे कमु करिणो आहे, माना करिणो आहे। त हिकु दफ़े हिननि जो फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे पारां शो हुयो, नाटक हो छोरा अॻियां पोड़ा पुठियां। त पी चांद साहब खे चयो मूंखे भाऊ सां मिलायो, चई पोइ चयो हल हींअर वठी थो हलाए। बैक स्टेज में वियासीं, हाँ त बैक स्टेज में असां वियासीं, भाऊ पी चांद सां मुलाक़ात कराई, भाऊ सां मुलाक़ात कराई। चांद चयो त मेघाणी, माना चांद साहब जी जेका स्टाइल आहे, मेघाणी सुठो कलाकार अथई, चांस ॾिस। चई पोइ छो, मां हींअर तो चांस ॾियांसि। मूं चयो भाऊ हींअर जो हींअर कीअं थींदो, नाटक छोरा अॻियां पौड़ा पुठियां सभु धुरेंद्र कलाकार, शरद भगताणी आहे, श्रीचंद माखीजा आहे, तव्हां पाण आहियो, शीला साजनाणी आहे। चई पुटु हिकिड़ी ॻाल्हि यादि करे छॾ, अॼु खां पोइ त कंहिं ॻाल्हि में बि विश्वास पाण खे रखिणो आहे। पहिरियों पाण में विश्वास रख, रंगमंच ते विश्वास ऐं डायरेक्टर ते विश्वास रख। बाक़ी रंगमंच अहिड़ी शइ आहे तोखे कॾहिं बि भिटकण कोन ॾींदी। मां तोसां गॾु आहियां न, ऐं नंढो ई रोल आहे। जंहिं भई नाटक तव्हांखे यादि हुजे छोरा अॻियां पौड़ा पुठियां, त हुनमें स्टूडेंट्स जो रोल हो, सिगरेट था ॿारनि, ए यो सिगरेट 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 सिगरेट, यस सर, रोल कयो। माना हिकिड़ो भई कीअं डपु हूंदो आहे, उहो हिकिड़ो डपु ई निकिरी वियो। उहो छा करे, भाऊ जे विश्वास जे करे। माना भाऊ जे एतिरियूं यादगिरियूं आहिनि, एतिरा विश्वास जूं ॻाल्हियूं आहिनि। भई हिकिड़ो विश्वास जो तव्हांखे नमूनो ॿुधायां थो। साॻियो ई नाटक अॻियां पौड़ा पुठियां शोलापुर में पिया कयूं, हिकदमि ओपन में 5000 माण्हू वेठा। निखिल जी 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 तो भाऊ जी तबियत ख़राब थी पई, वॉमिटिंग वग़ैरह, ओघरायूं कठियूं ओघरायूं, फलाणो सोडा वठी अचो, बर्फ वठी अचो, ही वठी अचो। मां छॾो, अच्छा अॻियां नाटक चालू आहे, पुठां असां वेठा सॼो ॾींहुं कयूं। भाऊ हाणे छा कंदासीं, नाटक चालू थी वियो आहे, 5000 दर्शक वेठा आहिनि, कॉमेडी आहे ऐं माण्हू वेठा एंजॉय कनि। बेटे कुछ नहीं होगा, रंगमंच हमारे साथ है ना, कुछ नहीं होगा। ऐं तव्हांखे विश्वास न ईंदो, जीअं एंट्री थी सभु ॻाल्हियूं बंदि। अच्छा एंट्री करे पंहिंजो रोल भई जीअं वरी एग्ज़िट थी, भई सेकंड सीन में या थर्ड सीन में वरी जो ॿाहिरि निकिरंदो, वरी सभु चालू था, सभु घबराए थी, भाऊ छा थो थिए पियो। रंगमंच पे भरोसा रखो, कभी वो किसी को नहीं छोड़ेगा, अकेला नहीं छोड़ेगा। ये भाऊ जो विश्वास जूं ॻाल्हियूं। अच्छा नाटक बि अहिड़ा जहिड़ा न, हिकदमि चैलेंजिंग। मम्मी रिटायर थी करे तव्हां ॾिठो कहिड़ी टफ नाटक आहे हिकदमि। अच्छा उन खां पोइ ऑल द बेस्ट, कलाकार गुंगो, ॿियो ॿोड़ो, टियों अंधो ऐं हिकु छोकिरी। माना हुननि जी पाण में कीअं कन्वर्सन थी थिए, कीअं गुफ़्तगू थी थिए, खाइण जो कमु कोन्हे। ईअं खणी चइजे त भाऊ जेको हो असांजो गुरु, हिकदमि इरादे जो पको। माना हुनजो भई ईअं हिकिड़ो मक़सदु हो, जेको बि कमु करिणो आहे चैलेंजिंग करिणो आहे। मूंखे 4 लाइनियूं थियूं यादि अचनि। माना भाऊ ॼाण ईअं चवंदा हुआ मन ई मन, ॾाकणियूं उन्हनि खे मुबारक हुजनि जिन खे छत ताईं वञिणो आहे। ॾाकणियूं उन्हनि खे मुबारक हुजनि जंहिंखे छत ताईं वञिणो आहे। अरे असांजी मंज़िल त आसमान आहे, रस्तो असांजो पाण खे पाण ई ठाहिणो। वाह 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 वाह, ॾाढो अहिड़ा भाऊ, बिल्कुलु बिल्कुलु। केतिरा नाटक कयूं, कीअं कयूं, माना उहे त माना
जग प्रसिद्ध आहे, हिन में का ॻाल्हि ई कोन्हे का। अच्छा, हिकिड़ी कविता जेका मूं भाउ खे माना श्रद्धांजलि जे वक़्तु पेश कई हुई, हिकिड़े 1.5-2 मिंटनि जी आहे, मां इजाज़त हुजे तव्हांजे साम्हूं पेश कयां? जी बिल्कुलु बिल्कुलु। माना जॾहिं भाउ जो अंतिम संस्कार वग़ैरह थी वियो, ई तॾहिं जी ॻाल्हि आहे। आहिनि अखियुनि में आंसू, दिल में हाहाकार, आहिनि अखियुनि में आंसू, दिल में हाहाकार, अलविदा भाउ दिलदार। विछड़िया आयो तव्हां असां खां, विछड़िया आयो तव्हां असां खां, कसम सां मञण लाइ नाहे कोई तयार, अलविदा भाउ दिलदार। तती थदी हिकु करे कया तव्हां कई नाटक तयार, अलविदा भाउ दिलदार। तव्हांजी अगरि हिकु हिकु अदा बि बयानु कजे, तव्हांजी अगरि हिकु हिकु अदा बि बयानु कजे, सॼो नाटक थी वेंदो तयार, अलविदा भाउ दिलदार। यादि कंदा नाटक जे तव्हांखे यादि हुजे त भाउ जो हुन में हिकिड़ो डायलॉग हो, भई हिकिड़ी स्टेशन ईंदी मां लही वेंदुसि, त उन जे बारे में हिकिड़ी लाइन आहे, नाटक यादि कंदा में तव्हां चयो, हिकु स्टेशन ईंदी मां लही वेंदुसि। नाटक यादि कंदा में तव्हां चयो, हिकु स्टेशन ईंदी मां लही वेंदुसि, सुर्ग रूपी स्टेशन आई, तव्हां लही विया, ॾिसंदा रहिया तव्हांखे यार, अलविदा भाउ दिलदार। नाटक शादी त कर, नाटक शादी त कर में तव्हां चयो, हर कंहिंखे दुख सुख जी हड़ पाण संभालणी आहे। भाउ जेको तव्हां चयो करे ॾेखारियो, बणिया न कंहिं ते बार, अलविदा भाउ दिलदार। भाउ आसीस कजो भाउ सभिनी खे, आसीस कजो भाउ सभिनी खे, तव्हांजे नक्शे क़दमनि ते हलनि। आसीस कजो भाउ सभिनी खे, तव्हांजे नक्शे क़दमनि ते हलनि। रंगमंच ते ईंदड़ सभु नवां नवां कलाकार, भाउ दिलदार। त ईअं घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेको भाउ जो विश्वास, जीअं भई राम बख्शाणी चयो भई दुबई में असां वेंदा हुआसीं, राम बख्शाणी लाइ रोल त हिकिड़ो पक हूंदो ई हो। हितां असां लव लेटर में टोटल 7 कलाकार आहिनि, असां हितां 2 कलाकार वियासीं, मां ऐं भाउ SP मेघाणी। 5 कलाकार हुतां जा, डॉक्टर राम बख्शाणी, वर्षा, सभु हुतां जा। ओके, रिहर्सल शुरू थियूं, पर सभु हथ मथे खणी वेही रहिया। भाउ तव्हां एॾा झूना जोगी, एॾा पुराणा कलाकार, असां नवां नवां, असांखां न थींदो। त साॻी ॻाल्हि जेका मूं विश्वास जी पहिरीं कई न, साॻी ॻाल्हि भाउ चयो, बचे पंहिंजो पाण में विश्वास रखो, रंगमंच ते विश्वास रखो, डायरेक्टर ते विश्वास रखो, बाक़ी भॻवान सभिनि जो वेठो ई जी 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 खिलवाणी साहब, महिरबानी तव्हांजी जो तव्हां एतिरियूं अनमोल यादियूं असां सां वंडियूं। ऐं असीं तव्हांजा थोराइता आहियूं जो तव्हीं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां सां गॾु जुड़िया ऐं असां सां हे सभु ॻाल्हियूं वंडियूं। जय झूलेलाल। जय झूलेलाल, तव्हांजी बि महिरबानी, थैंक यू। जी जी दोस्तों, हिकु रंगमंच जेको आहे उहो कंहिं कलाकार लाइ हिकु माउ वांगुरु हूंदो आहे। जीअं माउ पंहिंजे ॿार खे कुझु न थियणु ॾींदी आहे, हुनजे हर दुख सुख खे उहो पाण पंहिंजे हिकु मां चवंदुमि कच्छ में खणी करे उनखे मुंहुं ॾींदी आहे, तीअं ई रंगमंच पिणु कलाकार जे हर तकलीफ़ खे, हर दुख खे कॾहिं बि अकेलो मुंहुं न ॾियणु ॾींदो आहे, ऐं उहो रंगमंच उन कलाकार खे संवारे वठंदो आहे। त अहिड़ियूं ई के यादियूं असां सां कुमार खिलवानी साहिब वंडियूं। हाणे हलूं था असीं अॻिते ऐं मिलंदासीं श्री रवि आडवाणी जी सां, जेके मेघाणी बाबूअ सां गॾु केतिरा ई उन्हनि कम कया। ऐं ही रवि आडवाणी साहिब पाण आहिनि बालकनि जी बारीअ जा कर्ता धर्ता, जिन उन्हनि सां गॾु केतिरा ई शोस पिणु कया आहिनि बालकनि जी बारीअ ते। डॉक्टर श्री रवि आडवाणी जी, तव्हांजो स्वागत आहे असांजे हिन शो में। जय झूलेलाल। त रवि आडवाणी साहिब, तव्हीं मेघाणी बाबूअ सां गॾु, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु चाहींदुमि त तव्हीं मेघाणी बाबूअ सां गॾु ऑफिस में बि कमु कंदा हुआ, त तव्हीं हुननि खे हिकु माना ऑफिस में कमु करण वारो इंसान, उन्हनि जी वर्क लाइफ तव्हां ॾिठी आहे, त असांखे थोरो उन ते रोशनी विझो त उन्हनि जी वर्क लाइफ ऐं हिकु कलाकार जी जेका ज़िंदगी हुई उन्हनि खे हू बैलेंस कीअं कंदा हुआ। सभिनी खे नमस्ते। सिंधु सखा संगम ऐं NCPHL जो मां आभारी आहियां
अॼु ख़ुशकिस्मती आहे मुंहिंजी जो मूंखे भाऊ SP मेघाणी जे लाइ मौक़ो मिलियो आहे त मां पंहिंजो कुझु जेको वीचार आहिनि उहे मां उन्हनि जे बारे में शेयर कयां। सभ खां पहिरीं तव्हां जीअं मूंखे जवाबदारी ॾिनी त हुननि सां गॾु ऑफिस में मां कमु कयो आहे। मां सम्झां थो मां 1970s में अपॉइंट थियो, उन खां पोइ 75 में जॾहिं 74 में मां जॾहिं कोलाब आयुसि त मेघाणी साहिब सां मुंहिंजी ॾाढी वेझो रिलेशन थी वियो। ऐं हुननि जो हिकिड़ो सुभाउ जेको हुननि जो मां चवंदुमि सभिनी खां पुट करे ॻाल्हाईंदा हुया, हा पुट हे पुट, ऐं एतिरो महिनती हू साहब ऑफिसर हुया ऐं असां जो रोल जेको हुयो क्लर्कल जो, उन खां पोइ हुननि जो जेको तरीक़ो हुयो सेम फर्स्ट फ्लोर ते असां हूंदा हुआसीं, जेको सॼे स्टाफ सां स्वीपर हुजे या वॾो ऑफिसर सभिनी सां प्यार सां हलंदा। मां कॾहिं हुननि खे कॾहिं बि कहिड़ी बि स्टेज ते गुस्से में न ॾिठो, हुननि जे चहिरे ते कॾहिं शिकन न हूंदी, हमेशह मुस्कुराईंदा रहंदा हुया ऐं एतिरो सलील सुभाउ हुननि जो हुयो, निमाणो निहठो। अॼु डिप्यूटी डायरेक्टर जे पोस्ट तां रिटायर कयो, चाहे ना हू धन कमाए सघनि। हू नाटक हुया या असांजो ऑफिस हुई, किथे बि हिननि पैसे जी वैल्यू न ॾिनी। महिनती, निष्काम ऐं सुञाणप हुननि जी एतिरी हुई, मां तव्हांखे ॿुधायां थो असांजो फर्स्ट फ्लोर ते असांजो जेको मुंहिंजो ऐं हुननि जो ऑफिस हुई, हुन खां पोइ 5th फ्लोर ते रहंदा हुया। असांजे 5th फ्लोर ते रहण खां पोइ उन खां जेको आई ऐं हिननि जो इहो वारो असांजो हूंदो 3rd फ्लोर ते, त सॼे इंडिया मां ईंदा हुया ऑफिसर्स स्टाफ रहण लाइ। TOR मतिलबु टेम्पररी इहो स्टे जो बंदोबस्तु हूंदो हुते। त सभिनी खे एतिरो संभालींदा हुआ, उन्हनि जी केयरिंग, खाधो पीतो रहणु, काई बि कठिनाई अचे टिकेटूं खपनि, ऑफिसर बि ईंदा दिल्लीअ मां ईंदा ॿियनि हंधा, सभिनी सां एतिरो जुड़ियल आहे। सॼे हिंदुस्तान में कोई अहिड़ो असांजो ESI जो माण्हू न हूंदो जेको मेघाणी साहिब खे न सुञाणे। तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां थो त मेघाणी साहिब ऐं अमरीशपुरी वाइफ बि असां सां गॾु हूंदी, मिसिस उर्मिला अमरीशपुरी, पर मेघाणी साहिब ऐं अमरीशपुरी ॿई सेम लॻभॻि पोस्ट ते हूंदा हुया। अमरीशपुरीअ खे फिल्म लाइन में जेका इप्टा में एंट्री जेका मिली या आया अॻियां इप्टा में एंट्री लाइ हुननि कोशिशि कई, उहो मेघाणी साहिब। मेघाणी साहिब जे एंट्रीअ खां पोइ ॿिन्ही जी एतिरी कॉम्प्लीमेंट हुई, एतिरो हिक ॿिए खे सहकार ॾींदा हुया त हुनजे एब्सेंस में मेघाणी संभालींदा अमरीशपुरी जो कमु ऐं अमरीशपुरी एब्सेंस में मेघाणी साहिब जे एब्सेंस में अमरीशपुरी संभालींदा हुया। त ॿई ॾाढो कॉम्प्लीमेंट कंदा। हिन अमरीशपुरी पंहिंजे बायोग्राफी में ऐं पंहिंजे हिन में बांद्रा जे स्टेज ते ओपन स्टेज ते हुन अनाउंस कयो चीफ गेस्ट हो ते त जेको कुझु अॼु मां आहियां आई एम बिकॉज ऑफ SP मेघाणी। SP मेघाणी माना मूं वटि वर्ड्स कोन्हनि जो मां हुननि लाइ कुझु सारा कया। मूंखे यादि आहे त मूंखे हमेशह चवंदा त रवि तूं उल्हासनगर रहीं थो, हेॾा सिंधी उल्हासनगर में आहिनि, छा बालकनी जी बारी तव्हांजी आहे, तव्हांजा वर्कर सुठा आहिनि, कुझु कर। चलो ठीकु आहे, बालकनी बारी में ॻाल्हि करूंगा ऐं लक सां बालकनी बारी बि सहमत थी वई। असांजा वर्कर बि ॾाढा सुठा हुया, सभिनी महिनत सां ओपन एयर ऑडिटोरियम खड़ो कयो, 11,000 माण्हू असां वेही 11 पंहिंजी कुर्सियूं ठाहियूं। आई ॻाल्हि जॾहिं नाटक जी ख़र्च जी त मेघाणी साहिब मुंहिंजो चवणो मूंखे चवणो तूं पैसनि जो कोई ख़्यालु न कर, मां तोसां गॾु आहियां, तव्हां काई बि चिंता न कयो, जेको मिनिमम जो ख़र्चु अचे उहो कजो, उहो त न त मां आहियां शेयर कंदो। एतिरो दिलदार, पैसे जी काई चिंता न, तो अॻियां वधि मां तोसां आहियां। उन खां पोइ पहिरियों ड्रामा थियनि पिया, उल्हासनगर में टिकट निकिरनि जी ॾाढी कठिनाई हुई, माण्हुनि खे फोकट में पैसा इहो टिकट ड्रामा जो वठी अचनि, पैसनि ते अचनि, उहो न कंदा, फोकट में मिले मां ईंदुमि। उन खां पोइ असां मार्केट में निकिरंदा हुआसीं, टोटली 2 नंबर 3 नंबर जापानी बाज़ार, सॼी फर्नीचर मार्केट, ऐं असांजा वर्कर्स सभु सुठे नमूने साथ ॾिनो। तव्हांखे ॿुधाइण जी ख़ुशी थी थिए त तव्हां त उल्हासनगर वासी आहियो, रमन लाजपाल हूंदा, ॿिया असांजा आर्टिस्ट नवां नवां जेका पैदा थिया आहिनि,
त इन्हनि सभिनी बालकनी वारीअ खे ॾिठो आहे। असां उहो ऑटो फुल कंदा हुआसीं ऐं अॼु बि जॾहिं ड्रामा नथा थियनि हुते नाटक बंदि थी विया आहिनि, छो असां ओपन एयर थिएटर सॼो बर्बाद थियो मस्किलदारीअ करे, त अॼु बि माण्हू पुछंदा आहिनि भई यार नाटक छो बंदि कयो, हाणे नाटक एतिरो मज़ो ईंदो। ऐं उन खां पोइ ॾिसो केतिरियूं ग्रुपूं तयारु थियूं, केतिरा आर्टिस्ट पैदा थिया। अभी चंद्र हरदासी, उहो बताईं रमन आत्मा, दीपक वाटवाणी, सभु आर्टिस्ट होता विया। असांजे महंगाई वारो सत्य कादर खान, अमोल पालेकर सां थिएटर में गॾु हुया। ही साहब जॾहिं कमु कंदे पूरो कंदा स्टेज, जंहिं हुननि जे सन ॿुधायो ड्रामा नाटक पूरो थियो, राति जो वेहंदा हुआसीं। हेॾो वॾो कलाकार, हेॾा वॾा हुन ग्रुप, त पाण में एतिरी सहमति हूंदी सभिनी, एतिरो तालमेल हूंदो, ईअं न लॻंदो त भई हिक ॿिए जो कुझु चुक कढनि या चुक हूंदी त न माण्हू जेको इम्प्रूव कंदा। राति जो वेहंदा हुआसीं, मां जॾहिं महंगाई सां वञा भला मानी जो छा, भई यार तुंहिंजी मिसिस दाल चांवर सुठा ठाहींदी, बसि दाल चांवर खाराए। वेहंदा हुआसीं, राति जो चार थी वञनि, राति जो सॼो एनालिसिस थिए, कुझु इम्प्रूवमेंट कीअं कयूं, कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं, कहिड़ियूं घटि वधि ईंदियूं, कहिड़ियूं छा थियो। पर एतिरो माना फुल हुन में नाटक में घुसी वेंदा हुआ। हिकु आर्टिस्ट न, सभु शरद बख्तियार यूनिवर्सिटी माखीजा, कुमार खिलवाणी, उन खां पोइ जसवंत मनसुखाणी, शीला साधनानी छा रोल कंदी, उहे रोल उहे ॻाल्हियूं माना सम्झो असां कॾहिं विसरंदा न। हिकिड़ो ज़हन में छायल आहिनि। बालकनी वारीअ में बि मूं सां जुड़ियल हो, ऑफिस में बि जुड़ियल आहे, ऐं उन खां पोइ मां हुन सां फैमिली तरह रिलेटेड, कुझु बि उन्हनि खपे त मूंखे सॾु कंदा, या कुझु बि असांजे मां इवन विच में ऑफिस में क्रिकेट वग़ैरह हूंदी त मां हुननि जे घर में ई वञी टीवी ॾिसंदो। एतिरो असांजो संबंध सुठो हुयो। ऐं अमे जा पुट करे सभिनी सां ॻाल्हाईंदा, सिर्फ़ु मूंखे न पर सभिनी सां हुननि जो एॾो सुठो प्यारो रिलेशन हो जो अॼु बि हू हिन दुनिया में न आहिनि, पर असांजे दिलि में ज़रूरु आहिनि। मां मिस कंदो आहियां भई साहब केॾे विया। हिननि जे जॾहिं खां पोइ भाभी कल्पना जो इहो मुंहिंजा ESIC में अॼु बि पेंशनर एसोसिएशन जनरल सेक्रेटरी आहियां, त अॼु बि मां हुन सां जुड़ियल ई आहियां। त राजू मूंखे फ़ोन कयो, अॼु बि रेनू भेण बि कमु कंदी आहे, उहा बि फ़ोन कंदी आहे, मां जुड़ियल ई आहियां हुन सां बि। त हिकिड़ो पंहिंजो जेको आहे दिली मुंहिंजो नातो हुयो हुननि सां। ऐं बालकनी वारीअ में बि असां हुन नाटक खे ॾिसी करे असां में बि जुज़ो पैदा थियो, असां बि कुझु सिखियासीं, महिनत करणु, ॿियूं करणु, नाटक खे संभालणु, स्टेज। अच्छा मूंखे ॿियो छा चयो, जॾहिं भई नाटक शुरू पिया कयूं, तूं काई चिंता न कर, सॼो सेट मां खणी ईंदुमि, माण्हू मां खणी ईंदुमि, सभु कुझु मां, तुंहिंजो रुॻो कमु आहे ऑडियंस पैदा करणु। अहिड़ो इंसानु माना किथे ॻोल्हियो न मिलंदो। ॻाल्हियूं न घणियूं आहिनि, पर छा आहे वक़्त जी तक़ाज़ा बि ॾिसणो आहे। ऐं राइटर हुया, ॾाढी फर्स्ट क्लास कंदा हुया, ऐं अदाकार त तव्हांखे ख़बर आहे। अॼु ॾिसो हुननि सिंधी फिल्मुनि में कमु कयो, 14 फिल्मुनि में कमु कयूं, 17 अवार्ड्स जीतियूं, टेलीफिल्म में कमु कयूं, हिंदी सीरियल में कमु। इंतज़ार सीरियल लाइ मूंखे केतिरा फ़ोन आया, रवि भाई ये सीरियल कैसे भी देखो, हमने भी देखा है। माना सभु एज़ेक वारा जेके फैमिली वारा एंजॉय करणु। हिंदी सीरियल हो ऐं ॾाढो सुठो सीरियल हुयो। उहो लाइनमैन जो रोल कयो अथऊं। डाउन टू अर्थ जेको मां चवंदुमि त उहो डाउन टू अर्थ माण्हू आहे। हुननि जे सुभाउ, हुनजे एक्टिंग, हुनजी राइटिंग, ऐं कीअं हिक ॿिए जी सलाह खे एक्सेप्ट करणु, ऐं ईज़िली अप्रोचेबल, TR में जेके रहनि उन्हनि खे डील करणु। कोई मां न सम्झां भई मां 99.9% जनम सभु हुननि सां सहमत हूंदा कंहिं ॻाल्हि में। वॾा वॾा ऑफिसर्स दिल्ली जा किथे बि बिल्कुलु पहुता। रियली सैल्यूट। जी आई सैल्यूट हिम। थैंक यू तव्हांखे बि मौक़ो जी मिलियो। सर, महिरबानी रवि सर, तव्हांजी ॾाढी ॾाढी महिरबानी। थैंक यू। जय झूलेलाल। जय झूलेलाल। दोस्तों ये हुयूं खूबियूं असांजे मेंघाणी भाऊ जेके असांजे साम्हूं पेश कयूं रवि आडवाणी साहब। हाणे इन खां पोइ मिलूं था पिया असांजे मेंघाणी भाऊ जे सेकेंड इनिंग्स में, जेको उन्हनि जे ग्रुप में मेन आर्टिस्ट हुआ, जिन उन्हनि सां केतिरा ई नाटक पिणु कया, श्री चंद्र हरदासी जी, जेके असांजे उल्हासनगर, असांजे सिंधु नगर जा ॾाढा सीनियर ऐं माइनास कलाकार आहिनि। त मिलूं था पिया चंद्र हरदासी जी सां।
चंदुर जी जय झूलेलाल, तव्हांजो स्वागत आहे असांजे शो में। जय झूलेलाल। मां सर तव्हांखे अर्ज़ु कंदुमि त तव्हीं जी जी सर जी बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे मां अर्ज़ु कंदुमि त मेघाणी बाबूअ सां तव्हां जूं जेके खटड़ियूं मिठड़ियूं यादियूं हुजनि उहे शॉर्ट में असांजे दर्शकनि जे अॻियां पेश कंदा। मां पहिरियों कंफर्म कंदुमि आवाज़ अचे थो न मुंहिंजो? जी सर बिल्कुलु अचे थो पियो, आवाज़ अचे थो। पहिरियों हा मां शुरूआत कई पहिरियों प्रसन्न कुमार सां एज अ मां उन्हनि खां बैक स्टेज में कमु करणु सिखियो। पोइ वरी मां कयो जॉइन असांजे प्यारे भाऊ श्री SP मेघाणी साहब खे। थोड़ा अॻियां पोड़ा पुठियां में हिकिड़ो नंढिड़ो रोल मां उन ई प्ले में बैक स्टेज कई। तंहिंखां ईअं कंदे कंदे ॿारनि खे सेखारींदा हुया, पर एॾो सीरियसली सेखारींदा हुया। ऐं डायलॉग चवण जो तरीक़ो एकदम माने कमाल जो हीरो थी वञे, पारस थी वञे। त हिकिड़े थोरो सिखी वियो आहे त उनखे बि रोल ॾियणु खपे। तॾहिं फोन आयो। हाणे चवंदा आहिनि न गुरु शिष्यनि खां पंहिंजनि शागिर्दनि खां इम्तिहान वठंदा आहिनि, इहो शायदि मुंहिंजो इम्तिहान हुयो। भाऊअ जो आयो कि 12 बजे चर्च गेट में केसी कॉलेज में पहुच ऐं हाणे फोन था कयो, मां पहुचंदुमि, पोइ तव्हां मूंखे स्क्रिप्ट ॾींदव, पोइ मूंखे सम्झाईंदव, परफॉर्म कंदुमि। चई तूं अचु, उते असां पाण ई प्ले कंदासीं। मां चई 2 बजे जो शो आहे, हीअ स्क्रिप्ट अथई, हिन में ही जेको कैरेक्टर आहे ब्लैकमेलर जो, इहो स्टेपिंग मूवमेंट्स, चई उहो तूं टेंशन न कर, असां पाण ई करे वठंदासीं। शायदि उन्हीअ ॾींहुं करे पियो, उनखे कोई प्रॉब्लम थी वियो। भाऊ मूंखां इहो हिकु इम्तिहान वरितो कि छोकिरो करे सघे थो या न। हाणे जीअं जीअं टाइम वधंदो थियण ते अचनि पिया, मुंहिंजे मन जी उत्सुकता वधे पई, मूंखे टेंशन पियो न, छाकाणि त उन कैरेक्टर जेको ॿियो पैरेलल कैरेक्टर हुयो उहो मेघाणी भाऊ पाण हुयो। मां चयो बाप रे, हाणे कीअं कीअं बीहंदुमि, कीअं परफॉर्म कंदुमि, मूंखे कुझु नथो सम्झ में अचे। स्टेज ते पूजा थी, मां भाऊअ खे पेरे पियुमि, भाऊ आशीर्वाद कयो, मां करे वठां। चई पुट चिंता न कर, करे वठंदी। हूंदो आहे उहो एंट्री अचण जो टाइम जीअं जीअं थिए पियो तीअं तीअं अञा वधीक मूंखे तकलीफ़ पई। मां छा थींदो छा थींदो, हिन डायलॉग खां पोइ मूंखे एंट्री कर, भाऊअ जे साम्हूं ई बीहणो आहे। उहो जीअं ई मुंहिंजी एंट्री थी, पाण खे लरी ठाहे छॾियो ऐं भाऊअ सां जेका डूबदू थी पूरो थियो। भाऊअ खे पेरे पियुमि, भाऊअ मूंखे जोर सां भाकुर पातो ऐं चयई, मां चयो बाबा गुरूअ जी आसीस, चवंदा आहिनि गुरूअ बिना ज्ञान कोन्हे। ईअं ई हिकिड़ो ॿियो किस्सो थियो कि हिकिड़ी भुल, हाणे भुल चुक माफ़ हिकु उनजी जवानी बि, जवानी जा रंगलीलाऊं बि ॾेखारणियूं आहिनि। भाऊ चई इहो तोखे रोल करणो आहे। मां भाऊ मुंहिंजी उमिरि किथे आहे, 65 साल, उहो हली वेंदो, पर तोखे बुढ़ापे जो बि रोल कंदो आहे। ऐं जूली बि उन प्ले में असां सां गॾु हुई। जीअं रिहर्सल थिए पई, असां उहो प्ले कयो। मां पहिरियों बुढ़े जे रोल में हुयुमि।
जवान थियुमि, कैरेक्टर बि जवान आयो, त इहे जेके भाऊअ जा जेके हिमथ ॾियण वारा मां करे वरितो, पर चवंदा आहिनि हिकु खाल रहंदो। जी जी बिल्कुलु बिल्कुलु, इहा ॻाल्हि सच आहे। एसपी मंगाणी साहिब जो जिन असांजे मथां हेॾी महिनत कई, भई हिकु पत्थर जी सर, खे क़ाबिल बणाए छॾी। अहिड़ा जवान चङा ई कलाकार आहिनि, बिल्कुलु जूली जी तेजवानी सर, आहे, इन्हनि सभिनी असां कयो आहे। उन्हनि सां दौलत रूपाणी थी करे उते रिहर्सलूं करण वेंदा हुआसीं, पर भाऊ खुली दिलि सां असांखे असांखे आशीष कंदा, तंहिंजे करे असां चवंदा आहियूं कि तव्हां असांजे मन में वसियल आहियो, रखंदा। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। चंदुर सर, मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। मां तव्हांजी लख लख करोड़ करोड़ महिरबानी जो तव्हां पंहिंजो असां सां वक़्तु कढी असां सां जुड़िया ऐं पंहिंजूं यादियूं असां सां वंडियूं। जय झूलेलाल। त दोस्तो, हाणे असीं अॻिते वधूं था पिया। हाणे असांजे साम्हूं अची रहियो आहे जय हीरो, जेको असांजे सिंधु सखा संगम जो उल्हासनगर जो कलाकार आहे। उहो असांजे साम्हूं भाऊ एसपी मेघाणी साहिब जिन जो हिदायत कयल नाटक तव्हां त अहिड़ा जा अहिड़ा ई, इन जो हिकु अदाकारी असांजे साम्हूं पेश कंदा। अचो त ॾिसूं था जय हीरो। वाह पप्पा, जंहिंजा तव्हां नाथ आहियो, तव्हांखे उन्हनि जी यादि कोन आई? आई न पुट, उहो यादि कीअं न ईंदी? तव्हांजी त यादि पाण पहिरीं आई पुट। पर उन वक़्तु मूंखे पंहिंजे सुरवासी पीउ जी पिणु यादि अची वई। पुट, हू जॾहिं गुज़ारे विया न, त मरण खां पहिरीं उन्हनि मूंखे सॾु करे पंहिंजे भर में विहारे मूंखे हिकु ख़मीस ॾिनो। मूंखे सम्झ में न आयो त आख़िर उन ख़मीस में अहिड़ो छा आहे जो बाबा मूंखे सॾु करे पंहिंजे भर में विहारे उहा ख़मीस मूंखे ॾिनी। बाबा चयो, पुट हिकु ख़मीस ॾियईं थो, सा संभाले रखिजे। पुट, हिन ख़मीस में हिकु बि खीसो कोन थिए। खीसो भरियल हुजे त हुनखे ख़ाली करण जी चिंता, ऐं जे ख़ाली हुजे त भरण जी चिंता। नदी नहर खे खीसो कोन्हे, पशु पक्षीअ खे खीसो कोन्हे। कुदरत जी घड़ियल हिन काइनात में माण्हू ई नाले वारो अहिड़ो प्राणी आहे जंहिंखे खीसो आहे, ऐं अॼु वधि में वधि उहो ई दुखी आहे, उहो ई दुखी आहे। असांजे कलाकार जय हीरो। त दोस्तों, इहा हुई कलाकारी असांजे कलाकार जय हीरो जी, जिन पिण एसपी मेघाणी भाऊअ सां केतिरा ई साल ऐं केतिरनि नाटकनि में कमु कयो। त दोस्तों, हाणे वक़्तु आहे मोकिलाइण जो। हाणे मां पहिरीं तव्हांजे साम्हूं सभिनी असांजे महज़ूज़ महिमाननि खे घुराईंदुमि ऐं उन्हनि जी मां महिरबानी थो चवां पियो। मां हिकु हिकु करे सभिनी खे घुरायां थो तव्हांजे साम्हूं। डॉक्टर प्रताप पिंजाणी, डायरेक्टर ऑफ NCPSL, श्री शंकर लालवानी जेके MP आहिनि इंदौर जा, डॉक्टर राम जवाहरानी साहब जेके चेयरमैन आहिनि सहयोग फाउंडेशन जा, डॉक्टर राम बख्शानी जी जेके दुबईअ जा बिज़नेसमैन आहिनि ऐं सिंधी कलाकारनि ऐं कला जे खेत्र में केतिरो ई उन्हनि जो योगदान आहे, राज मेघानी जी जेके एसपी मेघाणी बाबूअ जा सुपात्रा आहिनि, श्री श्रीचंद माखीजा जेके अॼु असां सां जुड़ी न सघिया पर उन्हनि जो बि एसपी मेघाणीअ सां चङो ई सुठो लाड़ो हो, श्री कुमार खिलवानी जी, श्री रवि आडवाणी जी जेके बालकन जी बारी जा कर्ता धर्ता आहिनि, ऐं श्री चंदुर हरदासी जी जेके उल्हासनगर जा माइनास कलाकार आहिनि। उन सां गॾोगॾु मां शुक्रगुज़ार आहियां NCPSL जो, नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज। मां शुक्रगुज़ार आहियां सहयोग फाउंडेशन जो। मां शुक्रगुज़ार आहियां असांजे मूरजमल मंगनानी फाउंडेशन जो, जिन असांखे ही हिन शो में सहकार ॾिनो ऐं इन्हनि उस्तादनि खे तव्हांजे साम्हूं पेश करण जो मौक़ो ॾिनो ऐं सहकार कयो। मां तव्हां सभिनी महज़ूज़ महिमाननि जो हिकिड़ो दफ़ो वरी शुक्रगुज़ार। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल।
त दोस्तों तव्हां इहो शो ॾिठो असांजो अॼु उस्ताद सिंधी रंगमंच जा, जंहिंमें असीं तव्हांजे साम्हूं पेश कयोसीं एसपी मेघाणी बाबू जे जीवन जा के अणॼातल ऐं अणॻाल्हायल सुफ़ा जेके अॼु तव्हांजे साम्हूं पेश कया विया। ऐं इहो तव्हां ॾिठो सिंधु सखा संगम जे फेसबुक पेज ऐं सिंधु सखा संगम जे यूट्यूब चैनल ते। त दोस्तों सिंधु सखा संगम फेसबुक पेज खे फॉलो कंदा ऐं सिंधु सखा संगम यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं तव्हां असांजा ईंदड़ एपिसोड वरी ॾिसी सघो ऐं ॿियनि उस्तादनि खे तव्हांजे साम्हूं असां पेश कंदासीं त तव्हां हुनजो मज़ो माणे सघो। त नेक्स्ट एपिसोड तव्हांजे साम्हूं अची रहियो आहे, जल्द ई जल्द तव्हांजे साम्हूं नेक्स्ट एपिसोड पेश कयो वेंदो। त तेसिताईं मूंखे इजाज़त ॾींदा, निखिल रमन राजपाल खे इजाज़त ॾींदा। जय झूलेलाल। उस्ताद सिंधी रंगमंच जा।